खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैर सां आहियो? मज़े में आहियो? कुर्बाश आहियो? करार में आहियो? न आहियो त पोइ तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कयूं था अल्लाह पाक तव्हांजा वार न्यारा करे ठीकु ठाक हुजो, पंहिंजनि सां गॾु हुजो, परावनि खां परे हुजो, दुश्मननि खां दूर हुजो, ऐं जिते तव्हांजा पेर हुजनि उते ख़ुशियूं हुजनि, ख़ैर हुजनि, ढेरों ढेर हुजनि। आऊं आहियां इरशाद जागीरानी। आया पर सैयद अ वेरी गुड मॉर्निंग, सुबुह जो सलाम। उम्मीद आहे अवां सभु ठीकु हूंदा। जीअं अवां चयो, अगरि ठीकु न आहियो त असांजी दुआऊं अवां सां गॾु आहिनि। अवां जल्द सिहतयाब थींदा ऐं असांखे ख़ुशख़बरी ॾींदा त अवां सभु ठीकु आहियो ऐं असांखे कॉल बैक करे ॿुधाईंदा त अवांजे घर में जेके आहिनि उहे ख़ुशियूं ई ख़ुशियूं आहिनि। सही 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 सही। गर्मीअ जी मुंद आहे, ॾाढी गर्मी आहे ॿाहिरि। ऐं ॾिसां पियो त तमामु घणी गर्मी आहे। असां त जेकी दोस्त जेकॾहिं कंहिं थधी छांव में वेठा आहिनि या थधाण में वेठा आहिनि त उहे ॾाढा ख़ुशनसीब आहिनि। मज़दूर तबिको ख़ासि तौर ते जेकी वर्कर आहिनि उहे तमामु घणी गर्मीअ खे भोॻनि पिया, हिन वक़्तु मोह ॾियनि पिया। हाणे ज़रूरत इहा आहे गर्मीअ खे घटि कीअं कजे, छा कजे, उनजे लाइ सभु चवनि था। हिकिड़ो ई रायो आहे सभिनी जो त वण पोखियो, घणे खां घणा वण पोखियो ऐं वणनि जी जेका कटाई थिए थी उन्हनि खे बि रोकियो। वण पोखींदो तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो पवंदो। मूंखे वरी हिकिड़ी ॻाल्हि, इन ॻाल्हि जे करे अचरज में आउं कॾहिं कॾहिं वेंदो आहियां। कल्ह हिकिड़ो ड्राइवर मिलियो, उहो बीठो हुयो हिकिड़े स्टॉप ते, उहो ॾाढी गर्मी हुई त पोइ पंहिंजे टुवाल सां पंहिंजो पघर उगी रहियो हुयो। त पोइ उनखे मूं चयो त हिते स्टॉप ते रोज़ तव्हां बीहंदा आहियो, जेकॾहिं तव्हां ड्राइवर पाण में मिली करे हिकिड़ो हिते जेकॾहिं वणु लॻाईंदव त छा थी पवंदो, केॾा न माना सुखिया सताबा थी पवंदो। चई वरी उन वरी अकुल ॾिसो न, चई वणु लॻायूं वरी उन पाणी ॾियूं, साल लॻी वेंदा, असां लाइ जीअरा लाइ न। ॿियनि जे लाइ करे वञो बाबा, तव्हांजे लाइ कोई करे वियो। तव्हां जंहिं वण जे हेठां बीहंदा आहियो उहो कंहिं पोखियो हूंदो, उहो शायदि हिन दुनिया में न हुजे, पर उन जेको नेकी जो कमु कयो उहो अञा ताईं माना क़ाइमु दाइमु आहे। इन जे करे ॿियनि जे लाइ पोखियो ऐं ॿियनि जे लाइ कमु कयो। ऐं असां वटि त अक्सर ईअं थींदो आहे पिया त माण्हू, हर माण्हू ख़ासि तौर ते पंहिंजी गाॾी बि जेकॾहिं हूंदी आहे न, पाण इंसान जी ॻाल्हि नथा कयूं, पंहिंजी गाॾी बि कंहिं वण जे हेठां वञी बीहारींदा आहिनि छांव में। गाॾी वण जे हेठां बीहारणु पसंदि कंदा, पर वणु लॻाइणु पसंदि नथा कंदा। इहो ॾाढो ॾुखियो थो। इहो तव्हां बिल्कुलु सही था चओ। असांजो मसइलो इहो ई त आहे त असां पंहिंजे लाइ सोचूं था, असां ॿिए जे लाइ नथा सोचूं, तॾहिं असांजो जेको सोशल एनवायरमेंट आहे उहो ख़राबु आहे। त पोइ जेकॾहिं सोशल एनवायरमेंट ख़राबु हूंदो त असांजो ॿियो एनवायरमेंट ख़राबु हूंदो। ऐं पाणी, हिकिड़ो त असां वटि पाणी न आहे, पाणी जी कमी, उन खां अलावा असांजो जेको एनवायरमेंट आहे उहो ख़राबु, एतिरी शदीद क़िस्म जी गर्मी, हीट स्ट्रोक असां वटि। ऐं उन में बि असांजे माना उहा ॻाल्हि ज़हन में न पई अचे। असां सिर्फ़ु माण्हुनि जो न, असांजा जेके पखी आहिनि जेके उॾामनि था, असांजी टेरिस ते अचनि था, असांजी छतुनि ते अचनि था, उन्हनि जो ख़्यालु रखूं। असां पंहिंजे घर में कुझु न कुझु जेको आहे उहो भरे उन्हनि लाइ रखी छॾियूं ताकी हू जेॾी महिल बि अचनि उहो पाणी पी वठनि। छो जो डिहाइड्रेशन जेका आहे न सभिनी में थिए थी, पोइ पखी हुजनि या माण्हू हुजनि, माण्हुनि में बि डिहाइड्रेशन थिए थी। त असां जी तव्हां वणनि जी ॻाल्हि कई, तमामु बहितरीनु तव्हां सुठी ॻाल्हि कई। ऐं इहे ड्राइवर वारी जेका सजेशन आहे तमामु ॾाढी सुठी सजेशन ॾिनी। हाणे अलाह करे माण्हू उन ते अमल कनि त असां जेकॾहिं पाण जिथे बि रहूं था या जिथे जेके मज़दूर आहिनि उहे जिथे तबिको आराम करे थो उते असां पाण वणु पोखे छॾियूं, या उहे जेके कमु कनि पिया उहे पाण वणु पोखे छॾनि, त उहो पाण खे त हूअं ई असांखे थींदो, पर जेके ॿिया माण्हू ईंदा उन्हनि खे बि फ़ाइदो थींदो। वण जा फ़ाइदा इलाही आहिनि। हिकु त पाण खे ऑक्सीजन प्रोवाइड थिए थी, ॿियो इहो आहे फ़ाइदो जेके तव्हां मेवेदार वणु पोखींदो त हर सीज़न में तव्हांखे मेवा मिलंदा, माना केॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ॿियो तव्हां को बि मुसाफ़िर ईंदो उते टिकी पवंदो ऐं उते तरसी पवंदो, जेकॾहिं वण जे हेठां को मटु पियो आहे न उहो बि थधो थी पवंदो आहे। ऐं मुसाफ़िर अव्हांखे दुआऊं ॾींदा, जेके मुसाफ़िर ईंदा आहिनि अलाए किथां किथां खां थकी करे, उहे अव्हांजे जेकॾहिं वण जी छांव अंदरि वेंदा, सुकून कंहिंखे मिलंदो त उहे दुआऊं, भले उन्हनि खे इहो ख़बर न हुजे त वण जेको आहे उहो तव्हां पोखियो आहे, पर उन्हनि जूं जेके दुआऊं आहिनि उहे तव्हां ताईं वेंदियूं। छो अलाह ताला त सभिनी राज़नि ते हामिल आहे। माण्हुनि जूं दुआऊं था चओ तव्हां, वण ॾिसो न, आख़िर आहे उते अची पखी ठाहींदा आहिनि। पखियुनि जे माना रिहाइश जो को बंदोबस्तु थींदा आहे न, लेकिन वण पोखींदो त उते वणनि ते अची आख़िर ठाहींदा आहिनि। उहे पखी बि पंहिंजा जेके आहिनि थाक ठिकाणा उते ठाहींदा आहिनि। त पखी चुगंदा चरंदा अची वणनि ते वेहंदा, वणनि जी सूंहं आहिनि ऐं वणु तमामु घणो टाई लाज़िम आहे। ऐं जीअं तव्हां वरी ॻाल्हि कई त पखियुनि जे लाइ बि पाणी हुजे, वण जे लाइ पाणी हुजे, पखियुनि जे लाइ पाणी हुजे। पखी या जानवर बेज़ुबान आहिनि, उहे ॻाल्हाए न सघंदा आहिनि। उन बि लॻंदी त साईं ॿुधाए थोरी सघंदा त मां साईं उन लॻी हाणे पाणी ॾियो, उन्हनि जे लाइ पाण खे अॻुवाट बंदोबस्तु करिणो पवंदो। जेकॾहिं तव्हां को जानवर पालियो आहे या किथे होटल ते को खाधो खाओ था, को जानवर अचे थो, कुतो ॿिलो जीअं खणी चऊं, त उनजे लाइ
तव्हां का शइ माना उन्हनि खे फिटी करे छॾींदा कयो अॼुकल्ह माना इहा जेको अहसासु जेको आहे न उहो थोरो घटि मोकिलाए पियो आहे मां सम्झां सही था चओ बिल्कुलु उहो असां पाण खाईंदा गुरबत बेरोज़गारी एतिरी थी वई आहे जो माण्हू हॾो बि नथा छॾनि हॾो बि नथा छॾनि ऐं उन्हनि खे ॾियनि नथा ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि इन पाणी जी वणनि जी इन एनवायरमेंट ते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई तमामु हिकिड़ो किस्सो आहे त हिकिड़ो एरिया हो जंहिंमें वण पोखियल हुआ ऐं हुते इंडस्ट्री जो एरिया हो हुते गाॾियूं वग़ैरह बीहंदियूं हुयूं त चए मालिकनि जेको आहे उहो वणनि जी माना उहो वण जी कटाई करे छॾी जेके बि वण उन्हनि सभिनी खे कटे छॾियो आख़िर में छा थियो ते जीअं ॿुधायमि त पार्किंग बि गाॾी बि बीहंदियूं हुयूं त उन्हनि जूं जेके मालिक हूंदा हुआ उन्हनि जूं गाॾियूं अची बीहण शुरू थियूं वण ख़तमु थी विया पहिरीं त वण जी छांव में बीहंदियूं हुयूं उन खां पोइ जॾहिं वण ख़तमु थी विया त उहे गाॾियूं ईअं ई बीहण लॻियूं लाज़मी ॻाल्हि आहे जेकॾहिं काड़े में गाॾी बीठल हूंदी त उन में जेको आहे न हीट थी वेंदी पोइ हलण में बि मसलो कंदी आहे ऐं ॿिया बि काफ़ी मसला थींदा आहिनि कलर बि फिटी वेंदो सॉरी सिंधी में कलर बि फिटी वेंदो ऐं ॿिया बि काफ़ी मसला थींदा आहिनि जी कमज़ोर थी वेंदा त पोइ उन्हनि खे उहो शइ आहिस्ता आहिस्ता रियलाइज़ थी त असां इहा शइ ग़लति कई आहे वण सिर्फ़ु असां पंहिंजी न पर जेके आसपास जा ॿिया माण्हू हुआ जेके मज़ूर ईंदा हुआ जेके माण्हू ॿिया ईंदा उहे अची वण जी छांव में वेंदा हुआ उन्हनि लाइ बि असां ग़लति कयो ऐं उन खां पोइ आहिस्ता उन्हनि इहा ॻाल्हि सोचे करे उते वण पोखणु शुरू करे छॾिया माना जेसि ताईं माण्हू खे धकु नथो लॻे न धकु जेसि ताईं लॻेनि तेसि ताईं माण्हू नथो सुधरे इन जे करे असांजी इहा ई गुज़ारिश आहे धकु लॻण खां पहिरीं तव्हां सम्झी वञो त असांजो जेको एनवायरमेंट आहे उहो असांजे लाइ केॾो इम्पोर्टेंट आहे वण पोखणु केॾो इम्पोर्टेंट आहे पंहिंजे एनवायरमेंट जो ख़्यालु रखणु सम्झो असांजो पंहिंजो ख़्यालु रखणु असां सिर्फ़ु एनवायरमेंट जो ख़्यालु न पिया रखूं असां पंहिंजो ख़्यालु पिया वरी सफ़ा सोली सिंधीअ में तव्हां सां ॻाल्हायां सोले तरीक़े सां तव्हांखे ॿुधायां जेकी प्रेमी आहिनि प्यार कंदड़ माण्हू आहिनि जेकी आशिक़ माण्हू आहिनि जेकी महबूब माण्हू आहिनि वणनि जे हेठां वञी वेही छांवरे में ॿगड़ियूं घाड़ींदा आहिनि या वणनि ते नाम लिखंदा आहिनि सो इहे वण हूंदा त नाम लिखबा दिलियूं गॾिबियूं सो वण पोखियो इहे जंहिं वण जे हेठां तव्हां वेही कचहरी कयो था न आउं थोरो खुली करे ॻाल्हाईंदो आहियां सो उन वण जे हेठां जॾहिं तव्हां वेहो था त इहो सोचींदा कयो त इहो वणु कंहिंजो लॻायल आहे सो इहो वणु कंहिंजो लॻायल आहे तव्हां बि हिकिड़ो प्यार जो वणु प्यार जी अलामत सम्झी करे प्यार जी निशानी सम्झी करे जेके लॻाईंदो तॾहिं बि ॻाल्हि ज़बरदस्त थींदी सुभाणे वणु वॾो थींदो उतां तव्हां गुज़रंदो त तव्हांखे यादि हूंदो त के ॾींहं हुया के मेला मुहबत जा वीरान उहे जायूं या कुझु बि जंहिं वण ते नाला लिखियासीं उहे वण उदास थी विया इनजे करे वणनि खे उदास न करियो ऐं वणनि ते नाला लिखंदा रहो ऐं वण पोखींदा रहो ऐं घणे खां घणा पोखींदा रहो वण माना पोखण जे लाइ का वॾी फारसी न आहे को वॾो ॾुखियो मरहलो न आहे 200-250 जो हिकिड़ो जेको आहे सो तव्हांखे ॿूटो मिलंदो उनखे वञी तव्हां किथे बि ज़मीन में तव्हां रखंदव मतिलबु ज़मीन बोस कंदव त उन खां फोड़ी करे सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू न भरे उते जेकॾहिं 4-5 माण्हू 250 रुपया मुंहिंजे ख़्याल में त कोई बि भरे सघे थो पर वरी जेकॾहिं असां ॻाल्हि करियूं त फोड़ी करे तव्हां करे वठो ऐं पाणी जो जेको उहो बि रिस्पॉन्सिबिलिटीज़ तव्हां डिवाइड करियो हिकु ॾींहुं तव्हां ॾियो हिकु ॾींहुं आउं ॾियां हिकु ॾींहुं जेके असांजे साम्हूं वेठल आहिनि उहे ॾियनि जेकॾहिं सभु गॾिजी कंदासीं न मुंहिंजे ख़्याल सां कमु जेको आहे न उहो आसान थी वेंदो आहे इन खां अॻु में त अञा कमु आसान हुयो हाणे त इहे चकियूं नर्सरी ते मिलनि थियूं पियूं पर अॻे ईअं हूंदो हुयो त असांखे यादि आहे असां नंढपण में जॾहिं का अंबड़ी बि खाईंदा हुआसीं अंब खाईंदा हुआसीं त पोइ वॾड़ा चवंदा इहा खोखड़ी ते फिटी करे छॾे त वणु थींदो माना असां ईअं बि कयोसीं त खोखड़ी जेकॾहिं उते फिटी करे छॾींदा हुआसीं त उहो एरिया या इलाइक़ो उते पाणी वारो हूअं ई हूंदो हुयो त उतां 8-10 ॾींहंनि खां पोइ को सिलो फुटंदो हुयो माना उहे उते बि अंब थी पवंदा हुआ सो ईअं बि कयो त जेको तव्हां वटि ॿिज आहे या जेकॾहिं का खखड़ी आहे त उहा बि तव्हां पोखे सघो था उनखे पोखण सां थींदो ईअं त उहो वधी वणु थी वेंदो ऐं उहो वणु तव्हांजे लाइ कारामत साबित थींदो ऐं सुठो आहे त के वॾा छांवदार वण बबुर जो वणु निम जो वणु या के मेवेदार वणु पोखियो जिन सां तव्हांखे ऑक्सीजन बि मिले जंहिंसां हिन माहौल जी गदलाइण बि ख़तमु थिए जंहिंसां पखी पखण बि अची वेहनि ऐं तव्हांखे छांवरो मिले ऐं ॻोठनि में त ॿार अक्सर माना ॿारनि जे लाइ उन में वणनि में झूला बि हणी छॾींदा आहिनि झूला झूलींदा आहिनि माना वणनि मां वॾा फ़ाइदा आहिनि सही पोइ बहरहाल ॻाल्हि इहा कयूं था कम जी ऐं ॿी ॻाल्हि बि कम जी असां वटि आहे जेकॾहिं असां पोलियो ते ॻाल्हायूं त असांजो हीउ जेको वीक आहे पूरो उहो पोलियो जी कैंपेन ते आहे ऐं पोलियो जो जेको वीक आहे उहो असां मल्हाए रहिया आहियूं अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं अव्हांखे इंफॉर्मेशन ॾेई रहिया आहियूं चवंदा आहिनि हर को जेको आहे उहो पंहिंजे हिसे जो कमु पाण कंदो असांजे हिसे जो कमु इहो आहे त असां अव्हांखे इंफॉर्मेशन ॾियूं अव्हांखे ॿुधायूं ऐं गवर्नमेंट जो कमु आहे तव्हांखे वैक्सीन फ्राहम करणु डॉक्टर्स जो कमु आहे अव्हां वटि घर अचणु वर्कर्स जो कमु आहे अव्हां वटि घर अचणु हाणे अव्हांजो छा कमु आहे उहो अव्हांखे ॿुधाईंदा हलो अव्हांजो कमु इहो आहे त प्लीज़ बराए महिरबानी जेके रूमर्स आहिनि मिथ्स आहिनि उन्हनि ते यकीन न करियो ऐं पंहिंजे ॿारनि ते जेको तव्हां चीज ते जेको ग़लति मार खणी करे ॾेखारियो था त असांजा ॿार जेके आहिनि वैक्सीनेटेड आहिनि तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त असांजा जेके डॉक्टर्स आहिनि उहे अवेयर आहिनि इन शइ खां त कहिड़े यूसी में या कहिड़े घर में असां वैक्सीन लॻाई आहे नाहे लॻाई त इहा तव्हां सां नंढड़ी हिकिड़ी गुज़ारिश आहे त इन शइ जो ख़्यालु रखो ऐं छा तव्हांखे इहो बि ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त अॼु मूं न्यूज़ में इहा शइ पढ़ी त असांजे पाकिस्तान में 4 केसिस हिन महीने में
थिया आहिनि। ओह अच्छा, पोलियो जा 4 केसेस सिर्फ़ हिन मंथ में थिया आहिनि। ॾिसो न, माना ही हिकिड़ी कैंपेन हले पई, गवर्नमेंट हेॾो सहकार करे रही आहे, तंहिं हूंदे बि पोलियो जा केसेस थियनि पिया। यकीन करियो, एॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, जे असां रोज़ इहा ई ॻाल्हि कंदा आहियूं त सिर्फ़ु 2 मुल्क रहिजी विया आहिनि, अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान। त बराए महिरबानी पाकिस्तान खे आयो पोलियो फ्री कयो। सही, जेकॾहिं टीम तव्हांजे दरवाज़े ते न पहुती आहे त पोइ वधीक मालूमात जे लाइ 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे पहिरियों त पोलियो वर्करनि सां सहकार कयो। ऐं मां वरी इहा बि ॻाल्हि कंदुसि त जेकॾहिं को ॿारु सुतल आहे, निंड पियल आहे, त उनखे निंड मां जाॻाए वठो, निंड फिटाए वठो। उनजी क़िस्मत फिटाइण खां क़िस्मत ख़राबु करण खां बहितर आहे त उनजी निंड ख़राबु कयो तव्हां। सो पंहिंजनि ॿारनि खे हथी को थानी को करे सभिनी ॿारनि खे, जेकी बि 5 सालनि ताईं जा ॿार आहिनि, उन्हनि खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो। हर भेरे हर ॿार खे पीआरियो। ईअं न आहे त हाणे बाबा हाणे ताज़ो पीआरे थो। बाबा पोलियो जी मुहिम वारा जेकॾहिं अचनि था त तव्हां उनखे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। जेकॾहिं सफ़र में आहियो त कंहिं बस स्टैंड ते तव्हांखे पोलियो वर्कर मिली वेंदा। जेकॾहिं तव्हां बाय ट्रेन किथे सफ़र कयो था त रेलवे प्लेटफॉर्म्स ते बि मौजूदु हूंदा आहिनि पोलियो जा वर्कर। पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा हर भेरे ज़रूरु पीआरियो। सुस्ती न आहे करणी। हाणे पहिरियों चयो पए त केसिस वरी ज़ाहिर थिया आहिनि, इहा ॾाढी ॾुख वारी ॻाल्हि आहे, अफ़सोस वारी ॻाल्हि आहे त पोलियो खां पाण पाक नथी सघे। ऐं बदकिस्मती आहे असांजी, अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान पोलियो खां पाक नथी सघिया आहिनि। बाक़ी ॿिया मुल्क पोलियो फ्री थी चुका आहिनि, उते वैक्सीनेशन जी हाणे का ज़रूरत न आहे। असां वटि अञा इहो भंडणो आहे, असां वटि अञा इहो मसइलो हले थो। इन मसइले खे मुंहुं ॾियणो आहे, पाण खे पोलियो खां पाक करिणो आहे पंहिंजे पाकिस्तान खे। ऐं तमामु घणो सहकार तव्हां कंदा आहियो। तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे, तव्हांजे बच्चनि जे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे, तव्हांजे मुस्तक़बिल जी ॻाल्हि आहे। कोई कंहिंखे खणी न ॾींदो। असीं ॻाल्हि कयूं था तव्हांखे तव्हांजे मुस्तक़बिल जे संवारण जी ॻाल्हि। सो जेकॾहिं तव्हां पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ सीरियस न आहियो त पोइ अॻिते हली ॾाढी ॾुखियाई थींदी। ख़ुदा न ख़ासिता तव्हांजो ॿारु माज़ूर थिए थो त पोइ सॼी ज़िंदगी माज़ूरी वारी उनखे ज़िंदगी मिले थी, त पोइ तव्हांजी ज़िंदगी बि अधु माज़ूर थिए थी। उनखे धोइण में, उनखे पालण में, उनखे सींगारण में, संवारण में, वेझारण में वॾो मसइलो आहे। सो बहरहाल पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा इहो बि अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 5 साल जे जेका नंढी उमिरि जा ॿार आहिनि, उन्हनि खे पोलियो जा क़तरा पियारियो। ऐं जेकॾहिं तव्हांखे वधीक इन्फॉर्मेशन वठणी आहे त तव्हां 116 ते कॉल करे इन्फॉर्मेशन वठी सघो था। सही 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे। तव्हां मालूमात वठो ऐं उन्हनि खे ॿुधायो त असां वटि टीम न आहे पहुती। पर इन खां सवाइ बि जेकॾहिं तव्हां बुनियादी सिहत मर्कज़ हलिया वेंदो त उते पोलियो जी वैक्सीन मौजूदु हूंदी आहे। ज़रूरी न आहे त पोलियो जी टीम तव्हांजे दरवाज़े ते पहुचे थी या त हुकूमत सहूलियत ॾिनी आहे। सुस्ती आहे, जेकॾहिं तव्हां किथे निकिरी विया आहियो घरूं, थी सघे थो पोलियो जी टीम उन ॾींहुं तव्हांजे दरवाज़े ते पहुती हुजे ऐं तव्हांजे दरवाज़े ते तालो हुजे, लॉक हुजे, तव्हांजो दर बंदि हुजे, त पोइ थी सघे थो ईअं त तव्हां मिस थी विया हुजो। पोइ बुनियादी सिहत मर्कज़ वञो ऐं पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। पोलियो जी मुहिम शुरू थी चुकी आहे, हलंदड़ आहे। पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। बिल्कुलु। ऐं उन खां अलावा जेकॾहिं तव्हां घर में बिज़ी आहियो त वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं 116 ते तव्हां कॉल करे वधीक इन्फॉर्मेशन हासिल करे सघो था। हिन वक़्तु वरी हिकिड़ी ॿी कम जी ॻाल्हि ॿुधायूं था तव्हांखे। असां पंहिंजनि नाले वारनि जेकी बि 2 गुणा किरदार आहिनि, जिन मिट्टी जे लाइ, धरती जे लाइ, वतन जे लाइ को कमु कयो आहे, सो उन्हनि खे असीं यादि कंदा आहियूं। अॼु तमामु घणे ज़बरदस्त अदाकार, विलन तौरु तमामु घणो नाले वारो अदाकार, अदीब, उनजी अॼु वरसी आहे। विलन में हीरो मतिलबु अच्छा। वरी ॿी ॻाल्हि इहा आहे त को ज़मानो अहिड़ो बि हुयो पहिरियों जो विलन बि सुहिणो करे, माना जेको सुहिणो हूंदो उनखे रखंदा, ख़ूबसूरत विलन हुजणो घुरिजे। हाणे वरी उनखां पोइ वरी रिवाज ट्रेंड चेंज थियो त पोइ वरी बदसूरत ऐं माना ईअं किनी बुछड़ी शकिल वारा उहे विलन शुरू थी विया। पर शुरू में ॾाढा ख़ूबसूरत विलन हूंदा। हाणे वरी विलन जो जेको मुहावरो आहे उहो थोरो टिजारींदड़ हूंदो आहे। उनजी डायलॉग डिलीवरी हुजे बसि। जेकी लीजेंड अदाकार आहिनि उन्हनि खे असां यादि कंदा आहियूं। तव्हांखे ॼाणंदीसीं। खोड़ सारा असांजा नवां नौजवान दोस्त आहिनि, उन्हनि खे वरी ख़बर न हूंदी आहे त केरु हुयो, काॾूं आयो, कीअं। बाबा हुनजो वॾो कमु थियल आहे ताकी असांखे ख़बर हुजणु खपे। असांजे वॾनि, असांजे जेके बि हुआ, उन्हनि छा कयो, छा न कयो। असांखे उन्हनि जेका नई टही आहे उन्हनि खे ख़बर हुजणु खपे त असांजा जेके बि बुज़ुर्ग आहिनि या असांजा जेके बि पहिरीं लेजेंड एक्टर्स हुआ, उन्हनि जूं कहिड़ियूं कहिड़ियूं कुर्बानियूं आहिनि। सही पाण अञा इन ते ॻाल्हाईंदासीं। अदीब, मुज़फ़र अदीब, जंहिंजो पूरो नालो हुयो। पाण हिते पहिरियां शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था। चांहि अची वई आहे, ब्रेक जो बहानो आहे, न त चांहि खरी वेंदी। वधीक तव्हां सम्झी सघो था। शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी अचूं था। सलाम सिंध। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं कम जी ॻाल्हि रोज़ु कंदा आहियूं, ॼाण वारी ॻाल्हि बि कंदा आहियूं। हाणे हीउ सिलसिलो जेको शुरू कयो आहे असां, जिन जो ॾींहुं हूंदो उन्हनि ॾींहंनि ते उन्हनि जे बारे में तव्हांखे ॼाणींदासीं। हीउ सिलसिलो तव्हांखे कीअं लॻे थो? तव्हां थोरो फीडबैक ज़रूरु ॾिजो असांखे ॿुधाइजो। सोशल मीडिया ते ॿुधाइजो या टेलीफोन करे ॿुधाए सघो था। छो त असीं चाहियूं था त कुझु नवाण बि हुजे या नवाण न बि हुजे त घटि में घटि तव्हांखे ॼाण हुजे। ॼाण हुजे जेकॾहिं असां का महिनत करियूं था ऐं उहा अव्हांखे सुठी लॻे थी, तव्हां फीडबैक ॾींदा त असांखे वधीक बहितर लॻंदो। सही ॻाल्हि आहे। पोइ अदीब साहिब जे हवाले सां तमामु घणी सुठी ॼाण ॾींसीं। ऐं कुझु ॻाल्हियूं रहिजी वियूं ऐं उहे ॻाल्हियूं इहे हुयूं त अदीब साहिब खोड़ सारियूं फिल्मुनि में कमु कयो। उन में उर्दू ऐं पंजाबी
ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं भारत खां हुनजो जेको स्टार्ट थियो उहो ॾाढो ज़बरदस्त हुयो। मूंखे त इहा हैरत थी त हिकिड़ो ज़बरदस्त मतिलबु फिल्मी कैरियर छॾे करे माना भारतीय फिल्म इंडस्ट्री छॾे करे, छो त भारतीय फिल्म इंडस्ट्री पाण खां घणी मथे भरी पिया आहे। पोइ उहे मूव लाहौर थी विया, माना मुंबई खां लाहौर शिफ्ट थिया ऐं उते एतिरियूं फिल्म्स ॾिनियूं, सुठियूं फिल्म्स ॾिनियूं ऐं इहा सुठी ॻाल्हि हुई त उन्हनि पंहिंजे पाकिस्तान खे ऑन कयो ऐं पाकिस्तान में कमु कयो। ऐं उन्हनि जी जेकॾहिं ॻाल्हि करियां त 50 सालनि जो जेको हो उहो फिल्मी पोरियो हो, उन्हनि काफ़ी फिल्मुनि में कमु कयो, 38 फिल्म्स जेके आहिनि उन्हनि कयूं ऐं उन्हनि जी जेका एज हुई उहा 70 सालनि जी हुई, पर उन्हनि जो जेको पोरियो हो फिल्म इंडस्ट्री में उहो 50 इयर्स जो ऐं तमामु बहितरीन फिल्म्स असांखे ॾिनियूं। ऐं जीअं तव्हां चयो त विलन जो जेको किरदारु जेको आहे गरनाता फिल्म ॾिसो न हुनजी त ख़तरनाक आहे, या पाण वरी जेको आहे सो मौला जट फिल्म ॾिसूं त सुल्तान रगी जे आम्हूं साम्हूं जेको कैरेक्टर कयो आहे उहो तमामु घणो ख़तरनाक क़िस्म जो, भला विलन तौरु तमामु घणो मक़बूल हुयो। ऐं उनखां पोइ हाणे शफ़क़त चीमा साहिब जेको पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री ते राज करे पियो विलन तौरु, अञा बि आहे, हयात आहे, अलाह ताला उनखे सिहत ॾे, हुमायूं कुरैशी या कुझु ॿिया, बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त ही पंहिंजे तौर जो तमामु घणो ख़तरनाक विलन रहियो। मतिलबु हिनखे ॾिसी करे माण्हू वॾो मज़ो वठंदा हुआ, दिलि ख़ुशि थींदी माण्हुनि जी त यार ही ज़बरदस्त माण्हू आहे। सो अलाह पाक उनखे जन्नत में जाइ ॾे, दिलि जी बेवफ़ाई थी वई ऐं पोइ पाण हिन दुनिया खां फ़ानी दुनिया खां मोकिलाए विया, लाॾाणो करे विया। सो हाणे पाण मुज़ महिमाननि सां तव्हांजो तारुफ़ करायूं, छो त अदीब जे बारे में तव्हां रिपोर्ट हिकिड़ी ॾिसी छॾी, वधीक ॻाल्हाईंदासीं त वरी वधीक ई लॻंदो तव्हांखे। सो हाणे जेकी मुज़ महिमान पहुतल आहिनि ॾाढा सुठा काराइता आहिनि, पोलियो जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, अॼु शाइरीअ जो माहौल बि जुड़ंदो, ॿीहर कल्ह बि हुयो, अॼु बि थींदो, अॼु उर्दू शाइरी ॿुधंदासीं। जी बिल्कुलु, शेरो शाइरी ते बि ॻाल्हाईंदासीं, उनखां अलावा जेके वुमेन राइट्स ते फाउंडेशन कमु करे रहियूं आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं, छो जो स्टिल असांजे पाकिस्तान खे आज़ादु थींदे काफ़ी साल थी विया आहिनि, पर असां स्टिल या दुनिया जी ॻाल्हि करियां त असां स्टिल वुमेन राइट्स ते या असां राइट्स ते ॻाल्हाए रहिया आहियूं। बहरहाल उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं। त पहिरीं महिमान जो तारुफ़ कराईंदी हलां, जेका पहिरीं महिमान असां वटि मौजूदु आहे उहा नई टई जी शाइरा आहे, सराइकी शाइरा आहे, उर्दू में बि ॾाढी सुठी हुननि शाइरी कई आहे। ऐं जेकॾहिं उन्हनि जी ॻाल्हि करियां त हुननि खे आउं कंपेयर कंदसि कमल जे गुल सां, ऐं उहो कमल जे गुल सां मूं कंपेयर उन्हनि खे छो कयो आहे, उहो जॾहिं असां उन्हनि सां गुफ़्तगू कंदासीं, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, तव्हांखे पाणे महसूसु थी वेंदो त जॾहिं मूं इहा शइ कंपेरिज़न कयो हो, उहो ग़लति कंपेरिज़न कोन कयो हो। तमामु बहितरीन शाइरा आहिनि, तमामु ख़ूबसूरत आहिनि ऐं आउं चाहियां थी त उन्हनि जो नालो जेको वठां उहो उन्हनि जी शाइरी पढ़ी वठां त उन्हनि खे बि सुठो लॻंदो, छो जो हिकिड़ो शाइर जो जेकॾहिं ज़िक्र कजे ऐं उनजो फ़िक्र न कजे, उनजो जेको पोरिये ते न ॻाल्हाइजे, मुंहिंजे ख़्याल सां इहा नाइंसाफ़ी थींदी। त उन्हनि जी शाइरी पढ़ंदे ई अव्हां सां शेयर करियां थी। हुनजो हींअर जेको आहे उहो नओं किताब जेको आहे उहो मार्केट में आयो आहे, तमामु बहितरीन किताब, गज़ल लिखियल हिननि में ऐं पोइट्री आहे काफ़ी, त उन ते बि असां गुफ़्तगू कंदासीं, उन किताब जो नालो बि पुछंदासीं, पर उनजी उहो ई उन किताब जी जेका शाइरी आहे पहिरीं उन सां शुरूआत करियां थी। तेरी बेवफ़ाई पे गज़ल लिखना चाहती हूँ, यानी लफ्ज़ों में बिकना चाहती हूँ, यानी लफ्ज़ों में बिकना चाहती हूँ, मेहंदी लगा ली कल शब हाथों में, मेहंदी लगा ली कल शब हाथों में, तेरे बाद और हसी दिखना चाहती हूँ, तेरे बाद और हसी दिखना चाहती हूँ। असां वटि मौजूद आहिनि सिदरा जज़्बात साहिबा, तव्हांखे प्रोग्राम में भली कार्ड चवां थी। थैंक यू। वेलकम जी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। शहनशाह जज़्बात तो सुना था, सिदरा जज़्बात तव्हां हाणे ॿुधो आहे ऐं जॾहिं तव्हां ॻाल्हाईंदा त तव्हांखे महसूसु न त केतिरा जज़्बात आहिनि, हुननि में केतिरे जज़्बातनि सां भरियल आहिनि। फ़िलहाल जेका शाइरी तव्हां पढ़ी हिन में एहसास हुया, जज़्बात वारी शाइरी वरी पोइ ॿुधंदासीं। जी बिल्कुलु। ॿियो केरु आहे महिमान? जी, उनखां अलावा जेके आहिनि असां वटि मौजूदु आहिनि मैडम साजिदा अनली बलोच साहिबा, ऐं उन्हनि जे बारे में जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त उहे CEO आहिनि मारिया फाउंडेशन पाकिस्तान जूं। जीअं तव्हांखे ॿुधायमि त असां वुमेन राइट्स ते ॻाल्हाईंदासीं, इहा फाउंडेशन जेका आहे उहा वुमेन राइट्स ते कमु करे थी, ॿियनि कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते कमु करे थी, उहो उन्हनि खां ई पुछंदासीं। तव्हांखे प्रोग्राम में भली कार्ड चऊं था, कीअं आहियो, ठीकु आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह बहितरीन। ऐं उनखां अलावा जी तव्हांखे ॿुधाए छॾी त असां पोलियो ते बि ॻाल्हाईंदासीं, त डॉक्टर साहब असां वटि मौजूदु आहिनि, डॉक्टर SM वसीम हाशिम साहब मौजूदु आहिनि, जेके अल्ट्रासाउंड जा जेके आहिनि उहे डायरेक्टर बि आहिनि, ऐं उनखां अलावा सीनियर फिज़िशियन बि आहिनि ऐं सोनोलॉजिस्ट बि आहिनि। ऐं अव्हां सां उन्हनि जी हिकिड़ी सुठी ॻाल्हि बि शेयर कंदी आहियां, जेको असांखे कार्ड बि हुननि शेयर कयो आहे। रोटरेक क्लब जो सहकार हिननि सां गॾु मौजूदु आहे। हिननि जो जेको आहे उहो कार्ड 250 जो आहे, हाणे हुनजो थोरो एडवांस थियो आहे, हुन में थोरा पैसा वधिया आहिनि, उहो हुननि खां पुछंदासीं त केतिरा पैसा वधिया आहिनि, पर जेको कार्ड मूं वटि मौजूदु आहे उहो 250 जो आहे। त उनमें प्राइसिस पुठियां बि लिखियल आहिनि, काफ़ी प्राइसिस उन्हनि घटि बि कयूं आहिनि, छो जो अल्ट्रासाउंड जी उन्हनि पाणी ॿुधायो त हू अल्ट्रासाउंड जेकॾहिं तव्हां वटि कार्ड न आहे त उहो 2000-3000 जो थिए थो, पर जेकॾहिं तव्हां वटि कार्ड आहे, मेंबरशिप जो कार्ड आहे, त उनजो रेट्स जेके आहिनि उहे इलाही घटि थी वेंदा आहिनि। मतलब ही हेल्थ कार्ड आहे जेको गरीब गुरबो वठी छॾे हिकु भेरो, त पोइ
पूरी फैमिली जे लाइ पूरी फ़ाइदो आहे, family लाइ पूरी फ़ाइदो ज़िंदगी जे लाइ फ़ाइदो आहे। कंसेक्शन हुनखे मिले थी, कार्ड ॾेखारे थो अची करे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। इहे डॉक्टरनि ॿियनि खे बि सोचणु घुरिजे, पंहिंजूं फीसूं घटाइणु घुरिजनि ऐं अहिड़े क़िस्म जूं अपॉर्चुनिटीज़ या अहिड़े क़िस्म जा जेकी सुठा जेकी समण आहिनि उहे करणु घुरिजनि। बहरहाल डॉक्टर साहिब खे डॉक्टर SM वसीम हाशिम साहब खे भली कार चऊं था प्रोग्राम में। ऐं इन खां अलावा जेकॾहिं असां वटि कचहरी हुजे, रंग सजनि त असां वटि सिंगिंग न हुजे त इहो थी नथो सघे, त असां वटि सिंगर बि मौजूदु आहिनि। मुमताज़ अली मला साहब, अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था। ऐं असां वटि म्यूज़िशियन जेके आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। उस्ताद बादल राई साहब, अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था। ऐं अव्हां खां हिकिड़ो सॉन्ग बि ॿुधंदासीं अॼु असां। पहिरीं खां असां तव्हांखे ॿुधाए था छॾियूं, आगाह करे था छॾियूं। ऐं इन खां अलावा ढोलक ते असां वटि मौजूदु आहिनि मोहम्मद अली, अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं। माशाल्लाह माशाल्लाह। तो कचहरी जो आगाज़ कयूं था डॉक्टर साहब का। डॉक्टर साहब, पोलियो की मुहिम का स्टार्ट हो चुका है, तो ये पोलियो के 2 कतरे जिंदगी के लिए, बच्चों के लिए कितने फायदेमंद हैं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहले दफ़ा आप लोगों का शुक्रिया फर्स्ट टाइम कि आपने हमें इनवाइट किया सेकंड टाइम जी, और इंशाल्लाह मेडिकल से रिलेटेड कोई भी हो तो इंशाल्लाह आई एम देयर टू। सही सही, थैंक यू सो मच। अच्छा, पोलियो जो है इट्स नेसेसरी, क्योंकि पूरी दुनिया से ये ख़त्म हो गया। अनलकीली जो है ना पाकिस्तान, अफगानिस्तान और नाइजीरिया में भी केसेस, सर नाइजीरिया में ख़त्म हो चुका है, हाँ, एराडिकेशन, हाँ, ठीक है। पाकिस्तान में अनफॉर्चुनेटली अभी मई में जो एक नया केस और आ गया है, तो इसलिए जो है ना 3 केस पाकिस्तान में है। सर मैं अभी सुबह न्यूज़ पढ़ रही थी, उसमें 4 केसेस, पोलियो के 4 केसेस हो गए। हाँ, वेरी सैड ऑफ इट, बहुत दुख की बात है ये। और ये होता क्यों है? रीज़न हमें आपको सबको पता है कि हमारा हाइजीनिक कंडीशन क्या है। सही सही। हम लोग कितना ज़्यादा, हमें से कितने लोग हैं हाथ प्रॉपरली वॉश करके खाना खाते हैं। सही सही। इधर बैठ गए बस हमारे यहाँ यही एक जुमला सुनने को मिलता है कि भाई शेरों के हाथ धुले होते हैं, हाँ ऐसे ही खा लो। यार ये क्या बात हुई, हाथ धो लो भाई, खुदा का वास्ता है धो लो। हाँ मस्त है ये, देखिए हाइजीन। इसके जो स्प्रेड है ना, ये फैलता कैसे है? तो ये फैलता जो है ना ओरोफिकल रूट कहलाता है कि स्टूल से ये निकलता है। ये वायरस पेट के अंदर मैदे में ये पलता है, पलने के बाद ये स्टूल से निकलता है, और फिर वो कंटेमिनेटेड स्टूल जो है ना हमारे, आपको पता है गटर लाइन और पानी का लाइन बहुत सारी जगहों में साथ साथ चल रही है, वो मिक्स हो जाता है और इस तरह ये इसका स्प्रेड होता है। फिर जो है ना इनहाइजीनिक जो कंडीशन होता है बहुत से लोगों को कि जो है ना प्लेट से की तरह धुला नहीं, या हम गए छोले वाले के पास बैठ के छोले खा लिया, उसने यूँ बाल्टी में एक दफ़ा डुबाया और आपको दे दिया और हमने भी मज़े से खा लिया। मेजोरिटी की बात आप देखिए ना, ठीक है, मैं उनकी बात नहीं कर रहा जो 5 स्टार में बैठते हैं, मैं तो उस पॉपुलेशन की बात। 5 स्टार के भी किचन आप देख लें, वहाँ पर भी यही हालत है, बस वो दिखने में सही लग रहा है, जो सर्व करते हैं वो सही है। सर ये बातें तो सारी सही है, लेकिन बात ये है कि हम ज़्यादातर जो है वो ब्लेम करते हैं गवर्नमेंट पे। तो सर गवर्नमेंट तो हमें सारी चीज़ें दे रही है, हमारे पास वैक्सीनेशन भी सारी हैं, फिर भी चीज़ों पे अमल क्यों नहीं हो रहा? ये इसकी एक बुनियादी वजह जो है ना, जो रिलीजियस टैबूज है हमारे यहाँ, वो बहुत आड़े आता है हर मामले में। आपको याद होगा शायद, पता नहीं आप, कि एक ज़माने में जब ये पकी पकाई रोटी आई थी, तो उसके बारे भी बहुत कुछ कहा था कि भाई इसमें ये तो अंग्रेज़ों की साजिश है, और ये है इसमें जो है ना मुसलमानों के बच्चे नहीं होंगे, और ये तो वो इस टाइप के टैबू जो हमारे मौलवी साहब लोगों ने जो है ना किया। अब तो मौलवियों ने फतवा जारी कर दिया, उनको ट्रेन किया गया, बहुत सारों को ट्रेन किया गया और बताया गया, डिबेट हुआ, डिस्कशन हुआ, एंड देन फाइनली दे एग्रीड, नहीं ठीक है, इट्स ओके, इसको होना चाहिए। ये वायरस जो है ना जब लग जाता है तो वो बच्चा जो है ना पैरालाइज हो जाता है। तो और ये जा करके वायरस डायरेक्ट हिट करता है आपके स्पाइनल कॉर्ड पे, जो हराम मस्ज जिसे कहते हैं, उसको इन्वेट करता है। इन्वेट करने के बाद जो है ना, और लोअर साइड पे करता है, जो इसकी नर्व सप्लाई लोअर लिम्स में। सर डेथ भी हो जाती है, मेंटली इल भी हो जाते हैं। सही। तो जब ये स्टार्ट होता है ना, तो स्टार्ट होते वक्त उसकी फीलिंग ज़्यादातर बच्चों में ही होता है, तो वो तो बेचारे कुछ बता नहीं पाते, फिर एकदम से पता चल रहा बच्चे की मूवमेंट कम है, माँ ने महसूस किया, घर वालों ने महसूस किया कि भाई कम है। और जो थोड़े से बड़ों में होता है तो वो ट्विचिंग होती है, नम्सनेस होती है उंगलियों में, पैरों में, वहाँ से इसका प्राइमरी सिम्टम बुनियादी स्टार्ट होता है, और उसके बाद फिर ये सर इसी पे काफी गुफ्तगू करेंगे, लेकिन हमारे पास दूसरे सिद्रा है। सिद्रा, मुझे ये बताएं कि सिद्रा तो प्यारा नाम है माशाल्लाह, ये जज्बात क्यों लगा दिया आपने साथ में? जज्बात तखल्लुस नहीं है मेरा, मेरे वालिद साहब का नाम है जज्बात। मैं गाहे बगाए सारे दोस्तों को, सबको बार बार बताती हूँ कि बाबा का नाम ही जज्बात है जी, तखल्लुस नहीं है मेरा। अच्छा जज्बाती साहब, जज्बाती नहीं, वो तो जज्बात अच्छा नाम है, वैसे बाबा के सामने कोई बोल भी नहीं पा रहा हो भाई, वैसे ही जज्बात है। जैसे मैंने इंट्रोडक्शन में कहा कि आप कवल के फूल की तरह हैं, तो मैंने तो बात बोल दी, वजाहत आप करेंगी, क्या वजाहत है इस चीज़ की?
आपका हुस्न नज़र है, मैं क्या कह सकती हूँ इसमें। देखने वालों को नजर आ रहा होता है कि आप कमल का फूल हैं, ये क्या हैं। नहीं, आप फैमिली बैकग्राउंड बताएं। वैसे आपको कमल का फूल इसने बोला है, मुझे गेंडे का फूल बोल रही है। फैमिली बैकग्राउंड बहुत ज़्यादा सराइकी फैमिली से हूँ मैं। सराइकी फैमिली में बहुत स्ट्रिक्ट लोग होते हैं, खासतौर पे लड़कियों के लिए वो बहुत ज़्यादा स्ट्रिक्ट होते हैं। अच्छा। कि ये लड़की है तो इसने ये नहीं करना, ये लड़की है तो इसने वो नहीं करना, बाहर नहीं जाना, और आदमियों से हम कलाम नहीं होना, और शायरी तो बहुत ही पीछे रह गया ना। जी जी। तो बड़ी मुश्किलात देखी हैं, अभी तक देख रहे हैं, उसी फेज में हैं जिसमें पहले थे। तो अभी तक वही हर्डल्स हैं। हाँ बिल्कुल वही हैं, अभी तक कुछ नहीं बदला। तो फिर कैसे कन्विंस करती हैं? मैं ज़्यादातर कन्विंस करती ही नहीं हूँ। अच्छा। हाँ, मैं मतलब प्रोग्राम करती हूँ, मैं मुशायरे करती हूँ, तो मैं छुपा के करती हूँ, मैं बताती ही नहीं हूँ। बताती नहीं है, सही। अब तो टीवी पे सब देख रहे हैं आप वो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह हमारे घर में टीवी नहीं है। अच्छा। तो फिर ये बहुत बेहतरीन बात है। तव्हांखे नाज़रीन इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी त कवल जो जेको गुल आहे, वो मूं छो चयो? कवल जो गुल मुंहिंजे लाइ चयो जो कवल जो गुल अहिड़ी जॻह ते थींदो आहे ते हूंदे बि उन मां ख़ुशबू ईंदी आहे असांखे। सेवराठी सेवर मां निकिरंदो जी, उन मां बि असांखे ख़ुशबू ईंदी आहे। त तव्हां ॾिसी रहिया आहियो त हुननि जो जेको फैमिली बैकग्राउंड आहे एॾो सख़्तु आहे, ते हूंदे बि तमामु बहितरीन शाइरा आहिनि। नई टही जी जेका उभरंदड़ शाइरा चऊं, सराइकी जी, उर्दू जी, ॾाढी सुठी शाइरी करे थी। जॾहिं शाइरी ॿुधंदासीं त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इहा ॻाल्हि जेका चली आहे बिल्कुलु सही ॻाल्हि चली। कब से शायरी कर रही हैं बताइए? मैं जब 4th क्लास में थी तो मैं शायरी 4th क्लास से शायरी पढ़ना शुरू जी किया? जी पढ़ना शुरू की थी। तो मैंने 5th क्लास में पहली गज़ल लिखी थी। अच्छा। फिर वो हमारे एक सर थे, मैंने उनको दिखाई, अच्छी थी वो, लेकिन वो छोटी सी बच्ची थी तो वैसी ही थी वो शायरी ना। अब मैं उसे कह सकती हूँ कि मुझे हंसी आती है वो सब पढ़ के। चलें तो बाद में इस बात को कंप्लीट करते हैं, शायरी भी सुनेंगे आपसे, यहीं से कंटिन्यू करेंगे। 5 क्लास में आपने पहली गजल लिखी थी, याद कीजिएगा जी। और मैडम से भी बात करेंगे, लेकिन अभी असां सिंगर जी तरफ वञूं था। वाह वाह जी, वाह वाह। छा था ॿुधायो असांखे? राजन वाला जहर पियाला, राजन वाला राजन वाला जहर पियाला ते आलम गुजरी भाजी मां पी कनू चोरी खादम ते की तम रूहड़ा राजी दिल दी कज़ा दिल ही जाने अते क्या जाने मुलाकात। नाल माही तेरे लगिया दिलियां, नाल माही तेरे लगिया दिलियां, नाल माही तेरे लगिया दिलियां, इश्क दा कलमा भर बैठे असा सिरदा सौदा कर बैठे, असा सिरदा सौदा कर बैठे। नाल माही तेरे लगिया दिलियां, नाल माही तेरे लगिया दिलियां, इश्क दा कलमा भर बैठे असा सिरदा सौदा कर बैठे, असा सिरदा सौदा कर बैठे। राजा काबा राजा किबला मालिक मेरा मजिया वाला, राजा काबा राजा किबला मालिक मेरा मजिया वाला, सजदा कीता राजैनू दिल सजदा कीता राजैनू असा सिर कदमां ते धर बैठे असा सिरदा सौदा कर बैठे, असा सिरदा सौदा कर बैठे। कल
नाल माही दीदी लगिया दिलियां इश्क दा कलमा भर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे लारा झेदा बिश्तों भलेरा होया सिवाया वक्त है मेरा लारा झेदा बिश्तों भलेरा होया सिवाया वक्त है मेरा क्या करे सी दो जख्म मैनू क्या करे सी दो जख्म मैनू असा यार तवक्कल कर बैठे असां सिरदा सौदा कर बैठे असां सिरदा सौदा कर बैठे नाल माही तेरी लगिया दिलिया नाल माही तेरी लगिया दिलिया इश्क दा कलमा भर बैठे असां सिरदा सौदा कर बैठे असां सिरदा सौदा कर बैठे जीवे किस्मत कीता प्यारा इश्क दा पुरकर पीता लिखिया जीवे किस्मत कीता प्याला इश्क दा पुरकर पीता लिखिया जीवे किस्मत कीता प्याला इश्क दा पुरकर पी रंग लगाया रांझे मैनू रंग लगाया रांझे मैनू कुर्ब तुरा बली घर बैठे असां सिरदा सौदा कर बैठे असां सिरदा सौदा कर बैठे नाल माही तेरी लगिया दिलियां नाल माही तेरी लगिया दिलियां इश्क दा कलमा भर बैठे असां सिरदा सौदा कर 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 बैठे हिन खां पहिरीं दफ़े कुझु ते असां ब्रेक जी तरफ़ वञूं था सो केॾा न वञो असां सां गॾु रहिजो सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे वरी कार चऊं था ॾाढो सुठो कलाम ॿुधोसीं सुठो रागी असां सां गॾु हुयो ऐं आहे बि सही अञा कलाम ॿुधंदासीं वली मोहम्मद तुराब साहिब जे कलाम सां ॾाढो सुठो ख़ूबसूरत आगाज़ हुयो त नाल माही तेरे लॻियां दिलियां इश्क दा कलमा भर बैठे असां सिरदा सौदा कर भॻवान जॾहिं इश्क जो कलमो भरिजी थो वञे त पोइ माना तबाही शुरू आहे त असां मैडम जी तरफ़ वञूं था त हुननि तबाही ते पोइ ॻाल्हायूं था पर मैडम जी पहिरीं जेका फाउंडेशन आहे उन जी तरफ़ ॻाल्हाईंदासीं उहा फाउंडेशन जेका आहे उहा मायरा फाउंडेशन आहे जेका पाकिस्तान ॾाढी सुठे तरीक़े सां वुमेन एम्पावरमेंट ते कमु करे पई ब्रेक खां पहिरियां असां मैडम सां ॻाल्हायो पिया तमामु बहितरीन तरीक़े सां हुननि ॿुधायो त मैडम उन ते असांखे ॿुधाइजो मायरा बेसिकली के जो नालो ना है मायरा मीन्स है एब्रीवेशन है मार्स अवेयरनेस इंडिविजुअल राइट्स वुमेन एपैथी असन जो मेन जो पर्पस है वो वुमेन एम्पावरमेंट यूथ के एंगेज करना छोकि यूथ इन टाइम ते तव्हांखे ख़बर है कि मुख्तलिफ जेके आहिनि उन जे ट्रेनिंग प्रोसेस और इन ख़वातीन जे लाइ ज़्यादा कम था कयूं ख़वातीन जे राइट्स जे लाइ बि एज़ अ ख़वातीन जेके आहिनि कमु उन्हनि जो मसइलो थींदो आहे ॿिए असांजो हिकिड़ो पंहिंजो स्किल सेंटर आहे स्किल सेंटर में मुख़्तलिफ़ कोर्सिस असीं छोकिरियुनि खे आहे ते कराची जे इलाही पोइ जो बल्दिया वारे एरिया में असांजो बल्दिया में हिकिड़ी जाइ आहे मुशर्रफ कॉलोनी उन में असांजो स्किल सेंटर आहे हिन टाइम असां जेके आहे छोकिरियुनि खे बाइक राइडिंग था सेखारियूं हा छोकी छोकिरियुनि खे मसइलो आहे जिन महिल पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र कंदी आहिनि उन टाइम ते इलाही मसइलो थींदो आहे छोकिरियुनि खे स्पेशली जेके असांजी यूनिवर्सिटी गोइंग गर्ल्स आहिनि जॉब गोइंग गर्ल्स आहिनि उन्हनि जे लाइ ईज़ी थी वेंदो आहे की पंहिंजे बाइक राइडिंग ते उहो कमु थी करनि
और जेके असांजी बाइक राइडर आहे असां मूं वटि जेके ज़्यादातर जे टीचर्स आहिनि उहे ज़्यादातर सिंगल मदर्स आहिनि। अच्छा एज अ सिंगल मदर उन्हनि खे इलाही परेशानी हुई जंहिंमें असीं ई डिसीशन वरितो कि असीं पाण उन्हनि जे लाइ कोई जॉब जी कोशिशि कंदासीं। तो स्किल सेंटर जी बेसिक मक़सदु ई आहे कि तव्हां में पाण जेको स्किल आहे अचो, सेंटर हाज़िर आहे, असीं तव्हांखे उते जेका बि स्टूडेंट अचंदा आहिनि स्टूडेंट जी टोटल पेमेंट टीचर खे वेंदी आहे, छोकी टीचर सभिनी जा सभु आहिनि सिंगल मदर आहिनि, उन्हनि जे ॿार आहिनि, उन्हनि जी हिकु बि पंहिंजी फैमिली आहे, उन्हनि जी सपोर्ट थींदी आहे ऐं हू इनपावर थी पंहिंजे ॿारनि खे बहितरीन तरफ़ां कमु करण लाइ। जेका बाइक राइडिंग आहे जी उन खां अलावा छा छा आहे? हा मतिलबु उनमें मुख़्तलिफ़ कोर्सेस आहिनि, असीं ब्यूटिशियन जा कोर्स उन्हनि खे करायूं था, फ्री ऑफ कॉस्ट आहे। और जेकी छोकिरियूं मतिलबु टीचर जेकी अचे थी टीचर जे लाइ उहो बसि हिकिड़ी स्टेपन आहे 300-400 उहो हिकिड़ी छोकिरी जा 80 उन्हनि खे टीचर खे पे करे छॾियो। मगर आहे एरिया जो आहे कि मतिलबु मोस्ट वनरेबल कम्युनिटी आहे, उन्हनि जी एतिरी कोई पंहिंजी में न आहे। एरिया इन में सुठे में छो त इन शइ जी ज़रूरत बेरे घणी आहे, बिल्कुलु इलाही ज़रूरत आहे, छोकी उते ख़वातीन जे लाइ जेके कमल ॿुधायो सिदरा ॿुधायो सिदरा ॿुधायो उते ज़्यादातर रिस्ट्रिक्शन आहे ख़वातीन में कि ख़वातीन कमु नथी करे सघे, उनमें कोई स्किल हुजे, पाण हुनरमंद हुजनि और पंहिंजे घर वेठे हाणे त जेका सूरत हाल आहे पंहिंजे ख़ासि तौर ते पाकिस्तान जी, त हाणे त गॾियल सॼियल कमु करणो आहे, औरतूं मर्द गॾु कमु कनि त पोइ घर सोच हले ताईं नहीं सोच में चेंज हाणे हिकिड़ो बाती त कमाए थो त मां घर ई पूरा थिए कम नथो हले। इन सोच के भी असीं रखे हाणे छोकिरियुनि खे किचन गार्डनिंग जी तरफ़ां मूव था कयूं त के पंहिंजे किचन जे एक्सपेंस के जेतिरा कम करे सघनि था उन्हनि जे लाइ बहितर ज़िंदगी जे लाइ ज़रूरत, छोकी हाणे ॿी शयूं एतिरी महांगी थी वियूं जेके डॉक्टर साहब ॿुधायो कि मेडिकल महांगो, एजुकेशन मेडिकल सभिनी में इलाही महांगाई थी वई आहे। छोकिरियूं पंहिंजे घर में अगरि किचन गार्डनिंग स्टार्ट करनि तो पंहिंजे किचन जे एक्सपेंस इलाही कम थी वेंदा आहिनि, त इन करे ख़वातीन खे जेतिरा बि इनपावर करे सघूं मतलब हाणे त अहिड़ी सची वियूं आहिनि जेकी घर खां खाधो खणनि थियूं ऐं वरी घर ताईं पहुचाइनि थियूं, उन में बि औरतूं भड़ थी वियूं आहिनि, घर में माना हिकिड़ो सिस्टम ठाहियूं घर में ई असां जेका माना पंहिंजी जेका शइ ठाहिनि थियूं वरी वधारी ठाहिनि थियूं। असां वटि हाणे ॿ छोकिरियूं जेके बाइक राइडिंग सिखी हाणे पाण बाइकिया था करनि, पंहिंजे एरिया में छोकिरियुनि खे स्कूल या कॉलेज वञिणो आहे त मतलब ये टेक्नोलॉजी जेका आहे उहा असांजे फ़ाइदे में वई आहे, इन्ही सां असां यूटिलाइज़ करे असां घर वेठे बि जेके रिस्ट्रिक्शंस आहिनि त असां घर वेठे बि कमु करे सघूं था। पर असां वटि शाइरा साहिबा मौजूदु आहिनि सिदरा, त असां खां पहिरीं पोइट्री ॿुधाईंदा तव्हां, कहिड़ी पोइट्री ॿुधाईंदा आहिनि असांखे? गज़ल है कि सारे संसार में सारे संसार में क्या हूँ बेकार में, नहीं क्या कहानी मेरी फर्जी किरदार में, क्या कहानी मेरी फर्जी किरदार में, फिल्म है जिंदगी, फिल्म है जिंदगी और अदाकार में, फिल्म है जिंदगी और अदाकार में, इश्क ने मांगा है सर फर्मा बरदार में, वाह क्या कहने, क्या इश्क ने मांगा है सर फर्मा बरदार में, तुझसे तो प्यार है खुद से बेजार में, वाह क्या कहने, वाह क्या कहने, तुझसे तो प्यार है खुद से बेजार में, एक औरत हूँ मैं यानी तलवार में, एक औरत हूँ मैं यानी तलवार में, चाहे मैं एक दुख मेज अखबार में, चाहे मैं एक दुख मेज अखबार में, सिदरा जज्बात हूँ कच्ची दीवार में, सिदरा जज्बात हूँ कच्ची दीवार में। एक बंद में भी लगा दूं, जी 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 एक तू ही नेक बंदी और गुनाहगार में, ये होने के मैंने ऐसे ही लगा दिया भाई, मेरे जहन में आ गया, क्या करूं, कभी कभी ऐसा हो जाता है। तो किससे इंस्पायर किससे हुई, कहाँ से, मतलब देखिए शायर तो ना फितरी तौर पे होता है, हाँ लेकिन किसी को पढ़ा किसी को समझा, पता है क्या जब मैं छोटी थी ना तो मैं ना अपने घर के माहौल से बड़ी परेशान थी। अच्छा क्यों? क्योंकि मैं मतलब बिल्कुल ही अलग पैदा हुई कि मुझे ये था कि मुझे किताबें पढ़नी है और मुझे ना किसी से फजूल बात नहीं करनी और मतलब अपने हम मिजाज लोगों से ही सिर्फ बात करनी है ना, तो मुझे लगता था कि मेरी हम मिजाज जो वो शायरी है।
तो मैं शायरी को पढ़ती थी। ये नहीं देखती थी कौन सा शायर है क्या नहीं है। तो जब मैं शायरी पढ़ती थी ना तो मैं एक अलग ही दुनिया में होती किसी थी। शायर की किताब पढ़ती थी या मैगजीन्स में, डाइजेस्ट में? नहीं, मैगजीन्स में नहीं, वसी शाह की बचपन में अच्छा, किताबें वही सुनना पढ़ी। चाह रहा हाँ, हूँ, किसको अहमद ज्यादा फराज, पढ़ा? जी अहमद फराज, इब्न इंशा हो गए, इनको पढ़ा बहुत ज्यादा ना। तो वो जो दुनिया थी ना शायरी वाली, वो बड़ी हसीन दुनिया थी, वो मेरी दुनिया से बिल्कुल हट गई थी। अच्छा। अभी किसको पढ़ती हैं ज़्यादा? अभी मैं बहुत से मुख्तलिफ शायर हैं उनको खुद ही पढ़ती लिखती हैं, हूँ। खुद ही पढ़ती हैं, तो हमें भी सुनाती हैं कभी। जी, अच्छा, ऐसे शायर ही को है। अपनी तहरीरें अच्छी लगती हैं कभी कभार, खुद पढ़ना भी अच्छा लगता है वैसे। शायद लाजमी गल शायर थी है ना जी, वालदीन हुंदा है पहले जीन उनके सब बार पे पसंद होता है। ये पहला शेर भी किन मालूम यही है पसंद होता है। सही, बच्चों की तरह होते हैं ये ना। बिल्कुल बच्चों की तरह होते हैं। तो ये शायरी बड़ी खूबसूरत चीज़ है ना कि आपको एक अलग ही दुनिया में ले जाती है। जहाँ आप रह रहे होते हो ना, मैं आपके साथ बैठी हूँ ना और शायरी मुझे कहीं और ले जाती है। वो बड़ी खूबसूरत दुनिया है। वहाँ कोई गम नहीं है, वहाँ कोई दुख नहीं है, वहाँ कोई दर्द नहीं है, वहाँ कोई मसले मसाइल नहीं है, वहाँ बस मैं हूँ और वो है। अच्छा, किस कैफियत में आप लिखना शुरू करती हैं? जब मैं परेशान होती हूँ मैं तब ज्यादा लिखती हूँ। खुशी में? खुशी में नहीं, खुशी में ये होता है कि मैं अपने आप से बातें करती हूँ। चले आपसे कुछ लिखवाना हो तो आपको परेशानी दें पहले, हाँ? परेशान करके फिर लिखवाएं इनसे। फिर ये लिखेंगी ना, कुछ लिखवाना हो तो परेशानी दे देंगे। सही। तो खुशी के मौके पे भी कभी लिख देता है नहीं, बंदा? खुशी के मौके पे सिर्फ मैं पढ़ती हूँ। जब मैं खुश होती हूँ ना तो मैं ढूंढती हूँ कि मुझे कोई सब्जा मिल जाए जहाँ पे हरियाली हो और मैं वहाँ पर बैठकर सुकून से अपने आप के साथ बात करूँ। सही से। मुझे सबसे ज्यादा अच्छा लगता है अपने आप से बातें अच्छा, ज्यादातर किस चीज़ पे तब आजमाई की है, गज़ल पे या कोई? हाँ, गजल ही लिखी ज्यादातर जी, गजल अच्छा, लिखी है। हाँ। तो गज़ल पे ही उबूर ज़्यादा हासिल है। उबूर तो नहीं कह सकते। देखें, शायर तो मैं समझती हूँ सीखने का अमल तो हमारा ज़िंदगी की आखिरी सांस तक रहता है। मैं ये नहीं कहती मैं कोई बहुत बड़ी शायर हूँ। मैं ये कहती हूँ कि जो मेरे जज्बात हैं, एहसासात हैं ना, मैं किसी को बता नहीं सकती ना वो चीज़ें कि मैं मतलब क्या सोच रही हूँ, मेरे साथ क्या चल रहा है और ये सारी चीज़ें। लोग मुझे नफ्सियाती कहना शुरू कर देंगे ना, इसलिए मैं लिख देती हूँ, उसको गज़ल की सूरत दे देती हूँ। ये बहुत अच्छा किया। अच्छा, फिर कभी ये ऐसे बताया मत करें आप, वरना फिर कहेंगे नज्म की सूरत दे देती हूँ। सिदरा जज्बात नहीं, फिर सिदरा नफ्सियाती कहेंगे। अच्छा, ये कभी हुआ है कि जब आप लिखती हैं तो घर वालों से मतलब ये चीज आई हो कि कौन से आजाब आपको हम देते हैं जो ऐसी चीजें लिखती हो, ऐसी शायरी लिखती हो? अच्छा, पता है क्या, घर में मैं सुनाती ही नहीं हूँ किसी को ना। बस एक डायरी है, उस डायरी की हद तक है कि वो जो मैं लिखती हूँ वो उस डायरी में ही होता है। अक्सर मेरे जो भाई हैं वो मुझे कहते हैं क्या तुम इतनी ऊट-पटांग शायरी करती हो और ये वो अजीब सी बिल्कुल ना। उनको नहीं पसंद, घर में नहीं पसंद के किसी को मैं शायरी करूं। हाँ, वो छुपा के रखती हैं डायरी, आप कोई पढ़ ना ले। हाँ जी, ज़्यादातर कोशिश होती है कि मैं अपनी शायरी या अपनी चीज़ें किसी के साथ शेयर ना करूं, अपने हाँ अब तक ही रखूं। तो बताना तो है ना किसी न किसी को कि भाई अच्छा लिखा है, बुरा लिखा है, कोई मतलब। तो किसको बताती हैं ज्यादा? ज़्यादा मेरे उस्ताद हैं, मैं उनके साथ ही शेयर करती हूँ ज़्यादातर कि मैंने आज ये लिखा और मैंने ये कहा, मैं इस कैफियत में थी, इस कैफियत में मैंने ये सब कुछ तो लिखा। उस्ताद क्या कहते हैं? उस्ताद कहते हैं वेरी वाह, गुड, बहुत जज्बात, अच्छा वाह। लिखती वो हो। उस्ताद मैं तो नहीं हूँ। हाँ, तुम भी हो। सही है। वैसे पढ़ने वाला भी अच्छा ही उस्ताद होता है। हाँ बिल्कुल, पढ़ने वाला भी वो अच्छा बता उस्ताद देता होता है। हाँ। सही बात है। जबरदस्त डॉक्टर साहब मौजूद हैं जी। जैसे कि हमने स्कार्ड पे बात कर रहे थे, तो सर स्कार्ड की आप ब्रीफिंग दे दें। जी सर। देखिए, ये एक महंगाई हम सबको पता है जी सर कि किस हद तक पहुंची, और ख़ास करके मेडिकल की दुनिया में करप्शन तो हर जगह है, लेकिन मैं तो कहूँगा बीइंग अ डॉक्टर मुझे कहने में कोई शर्म नहीं है कि यहाँ सबसे ज़्यादा करप्शन है। सही बात है। सही बात। कारोबार है, बहुत बड़ा कारोबार, बहुत बड़ा कारोबार, बहुत बड़ा, और ये भी एक माफिया बन गया। कीमत भी लिखी भी नहीं होती टेबलेट्स पे, खास तौर पर। सिंपल सी बात है ना, आप देखिए ना, जो एक टेस्ट जिसकी हकीकत में उसकी कॉस्टिंग जो है ना 50 रुपये से ज़्यादा नहीं है, सही, वो अक्सरियत जो है ना 1500-2000 ले रहे हैं। सही बात, इतना मतलब। और अगर कोई किसी हाई फाई हॉस्पिटल में चला गया तो वही टेस्ट जो है ना 5000 से कम नहीं है। एग्जैक्टली। उसका रनिंग कॉस्ट क्या है? सही रनिंग कॉस्ट तो सेम है ना भाई, लेकिन वो नाम बिकता है। सही मतलब 50 रुपए की चीज 5000 10,000 तक मिलती है। कॉस्टिंग तो वही है। हमारे यहाँ काम नहीं, नाम बिकता है ज़्यादा। सही बात। मैं एक फिजिशियन हूँ, मैंने अल्हम्दुलिल्लाह 1984 में मैंने MBBS किया। वैसे डॉक्टर साहब ये मसीहाई शोभा है, मसीहाई किरदार अदा नहीं करता डॉक्टर। मैं आपको एक बड़ी बुनियादी बात जो मैं बहुत सारे शो में शेयर करता हूँ, बुनियादी तौर पे मैं बिलोंग करता हूँ एक बिजनेसमैन फैमिली से। अच्छा। बाप दादा सब बिजनेसमैन से। आई वाज द फर्स्ट वन जो इस फील्ड में आया। तो जब मैं इस फील्ड में आया तो व्हाट वाज योर इंस्पिरेशन? मतलब आई वाज एम्बिशियस टू बी अ डॉक्टर। ओके। जब मैं छोटा था तो एक दफ़ा हमारी एक कज़न वो एडमिट थी मेरे वहाँ हॉस्पिटल में, तो मैंने वहाँ देखा वाइट कोट पहन के बड़े अच्छे लग रहे थे। मतलब वो इंस्पिरेशन थी आपको, वाइट कोट। तो मैंने कहा कि यार काश मैं भी अगर डॉक्टर बन जाता
बन जाऊं। तो बस वो एक एम्बिशन था और अल्लाह को कबूल मंजूर था, हो गया, मैं डॉक्टर बन गया। तो जब मैं एडमिशन हुआ मेरा MBBS में, तो मेरे फादर अल्लाह जन्नत नसीब करे, उन्होंने मुझे जो है ना मतलब बुलाया और बड़े प्यार से बैठाया और उन्होंने मुझे जो है ना कहा कि देखो हमारी पूरे ख़ानदान में, पूरी डायनेस्टी में यू आर द फर्स्ट मैन जो डॉक्टर बन रहा है। अच्छा, बाकी सब बिजनेसमैन है सर, ठीक है, बाकी मेरे भाई दे और बिजनेसमैन, ठीक है। तो उन्होंने मुझसे कहा कि तुम मेरी 2 बातों का हमेशा ख्याल रखना। मैंने कहा जी अब्बा बताइए क्या, कौन सी बात है? फिर एक तो ये है कि तुम हमेशा अपने जहन में रखना कि ये जो तुम्हारी फील्ड है, इसमें दीन दुनिया दोनों है, इसमें दीन दुनिया दोनों है। और दूसरा उन्होंने कहा कि तुम अपनी ज़िंदगी में कभी किसी मरीज को मना नहीं करोगे, अच्छा, और ख़ास करके पैसों की वजह से। सही सही सही। तो अल्हम्दुलिल्लाह मेरे वालिद की उस बात को लेके मैं आगे चलता रहा। अल्लाह ताला ने अगर इहे ई जेकॾहिं सभिनी डॉक्टर्स खे मालदीन जेके आहिनि पंहिंजे पासे में विहारे करे इहे ॻाल्हियूं चवनि त मुंहिंजे ख़्याल सां असांजे जेका मुल्क में जेके मुश्किलातूं आहिनि उहे आसान थी वेंदियूं। बहरहाल मुश्किलातुनि सां मैडम जी तरफ़ हलूं था त मैडम असांखे इहो ॿुधाए ॾियो त वुमेन राइट्स ते असां स्टिल ॻाल्हायूं था, असां स्टिल कॉन्फ्रेंसिस करियूं था, असां स्टिल रड़ियूं करियूं था, त वुमेन राइट्स न छो? छोकी असां जेकी मेल वेठा आहिनि पंहिंजो, मगर असांजो जेको मुआशिरो आहे मेल मेंटालिटी ते मेल डोमिनेटेड मुआशिरो आहे। असीं घर में भी मेल के पाण बीइंग अ मदर असीं पाण उनखे सम्झायूं था कि भई तूं इलाही सुप्रियर आहे, छोकिरियूं न आहिनि। जेकी सिद्धरा चवे न गिलो न मेजॉरिटी में इहो आहे। असीं छोकिरियुनि जे लाइ छोकिरी मतिलबु छोकिरो पढ़े थो ठीकु आहे, छोकिरीअ खे न आहे पढ़नि, छोकिरी जो कोई लाइफ बि न, छोकिरी ॿिए घर में वेंदी, छोकिरी ते ख़र्च ई न आहे करणो, छोकिरी जी पढ़ाई बेकार, छोकिरी जी स्किल बेकार, छोकिरी जी मतिलबु छोकिरी आहे छा? तव्हां पाण ॾिसो जेकी ज़िंदगी आहे घुटन वारी, वो असांखे मेन मुंहिंजी एक्सप्रेशन तो उही घुटन वारी ज़िंदगी, घुटन जेकी आहे तव्हांखे मतिलबु इहा ज़रूरी न आहे कि वुमेन जेके आहे इम्पावर थी तव्हांजे अॻियां ई बीहंदी, न तव्हांजे पासे में बीहंदी, तुंहिंजे शाने सां शान जोड़ी तव्हांजे लाइ इलाही ज़िंदगी मददगार साबित थींदी। मददगार तो अगरि छोकिरी पढ़ी लिखी हुजे त पंहिंजे ॿारनि जे लाइ बहितर थी वेंदी। शऊर जेके आहे उहो ज़िंदगी में इलाही ज़रूरी आहे। असीं जब ताईं छोकिरियुनि खे शऊर न ॾींदासीं ई कॉन्फ्रेंस बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि चई। औरत जो कॾहिं बि इहो मक़सदु न आहे हूंदो त उहा मर्द खां अॻियां वञे, उनजो हमेशह इहो मक़सदु हूंदो आहे त उहो मर्द सां गॾु बीहे ऐं मुंहिंजे ख़्याल सां बांह ॿेली थिए, न पुठियां हुजे न अॻियां हुजे, उन्हनि सां गॾु हुजे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां जेका म्यूचुअल अंडरस्टैंडिंग या रिश्तो जेको आहे न उहो इन शइ सां हलंदो आहे जॾहिं मर्द ऐं औरत ॿई गॾु गॾु हलनि। सॉन्ग जी तरफ़ हलूं तॾहिं चयूं मर्द ऐं औरत गॾु गॾु हलूं। मैडम ॻाल्हायो ऐं हाणे सिंगर जी तरफ़ हलूं था, मतिलबु मर्द ऐं औरत खे गॾु हलाईंदासीं। सुठो कलाम आहे माशाअल्लाह, ज़बरदस्त। सरद शाह साहब तव्हां पाण तमामु सुठा शाइर आहियो। जी मुंहिंजे उस्ताद जी शाही आहे हिकिड़ी, उस्ताद बार अली बार बुर्रो, तमामु सुठो शाइर आहे। सावल मीर अली जो उस्ताद आहे, उस्ताद आहे ज़ुल्फ़कार बुढ़े जो उस्ताद आहे, उन जो उस्ताद आहे। बिल्कुलु। इन जो हिकिड़ो ॾाढो सुठो कलाम हो कंहिं ज़माने में, उहो तकरारी बि थियो त पापी आहे सारी दुनिया मौला पापी आहे, उनखे पर ही बि ॾाढो ॿुधण वटि आहे। वाह 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 वाह। रोज गमल में रोई रोई रोज गमल में रोई रोई मुझो झुरी पयड़ो जी न खाइण दिन खुशी अमान पानी चवन पी याने रब करीम आई बेमज़े मुँह बहार चे जे टुटो मुझो मुक़दर मुझे नसीब जो खैरवा जे टुटो मुझो मुक़दर मुझे नसीब जो खैरवा तू जवानी मारे ढोल तू जवानी
मुंहिंजो मुक़दर मुंहिंजे नसीब जो ख़ैर तूं जवानी माणे ढोल तूं जवानी माणे ढोल मूं ग़रीब जो ख़ैर जे टुटो मुंहिंजो नसीब जो ख़ैर तूं जवानी माणे ढोल तूं जवानी माणे ढोल मूं ग़रीब जो ख़ैर जे टुटो लख दिलूं अॻु क़ैद तो वटि कहिड़ी लिया तोखे मयार लख दिलूं अॻु क़ैद तो वटि कहिड़ी लिया तोखे मयार समय वैदा अॻु फिरे बजो ख़ैरवा जे टुटो मुंहिंजो मुक़दर मुंहिंजे नसीब जो ख़ैरवा तूं जवानी माणे ढोल तूं जवानी माणे ढोल मूं ग़रीब जो ख़ैरवा जे टुटो मुंहिंजो सहण जो आदि आया बहार मिलिया बिस्मिल्लाह सूर सहण जो आदि आया बहार मिलिया बिस्मिल्लाह जे करे ॾिनई लाज दुखड़ा जे करे तुंहिंजे देव जो ख़ैरवा जे टुटो मुंहिंजे नसीब जो ख़ैरवा तूं जवानी माणे ढोल तूं जवानी माणे ढोल मूं ग़रीब जो ख़ैरवा जे टुटो मुंहिंजो मुक़दर जे टुटो वाह 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 सो ज़बरदस्त कलाम हो हाणे जेकॾहिं ब्रेक उतां आयो त बि ख़ैर आहे मां जी ब्रेक ही वठूं था पाण जरो ब्रेक जो ही टाइम है किना न वंजो अस सां गॾु रहिजो सलाम सन मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सन मुंहिंजे सिंध खे
सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भली कार चऊं था माशाल्लाह औरतुनि जे हक़नि जी बि ॻाल्हि थिए थी ऐं वरी मर्ज़नि जी बि ॻाल्हि थिए थी जेकी आम मर्ज़ आहिनि औरतुनि जी ॻाल्हि नथो कयां हिते मां गॾियल ॻाल्हि करे मत तव्हां सम्झो उनखे डिफाइन कयां थी त औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि थिए थी ऐं जेके असां वटि डॉक्टर साहब मौजूदु आहिनि जेके असां वटि मर्ज़ आहिनि उन्हनि जी ॻाल्हि थिए थी जेके दिलि जा मर्ज़ आहिनि शेरो शाइरी जी बि ॻाल्हि आहे जेके असां ते कर्ज़ आहिनि उन्हनि जी बि ॻाल्हि थिए उन्हनि जी बि ॻाल्हि थी माना अॼु जेको आहे जेके असां ते फ़र्ज़ आहिनि उन्हनि जी बि ॻाल्हि थिए थी केॾो सुठो शइ आहे मर्ज़ आहिनि फ़र्ज़ आहिनि कर्ज़ आहिनि सभिनी जी ॻाल्हि थी थिए मिक्सचर आहे असां वटि त असां वटि शाइरा मौजूदु आहे मुंहिंजे ख़्याल सां शाइर असां वटि मौजूदु हुजनि ऐं शाइरी न ॿुधूं तो मज़ो न वरी शाइरी ॿुधंदव हा वरी शाइरी ॿुधंदासीं असां हर शाइरी ॿुधंदासीं शाइर खे त माना मौक़ो खपे कोई उनखे चवे त मूंखे शाइरी ॿुधाए तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि ते मूंखे यादि आहे मूंखे लतीफ़ो आहे उहो मूंखे ॾाढो अट्रैक्ट कंदो आहे चवंदा आहिनि त बाज़ार में ॿ माण्हू भॻा पई ठीकु आहे त हुन पुछो तूं केॾांहुं पियो भॼी नेट फाइनली हुननि पुछो भाउ तव्हां केॾांहुं पिया भॼियो त हुन चयो त हिन शाइरी मूंखे ॿुधाई आहे हिन मुंहिंजी शाइरी न आहे जे करे हुनजे पुठियां भॼियां पियो त मुंहिंजी बि शाइरी अच्छा इन ते वरी ॿियो बि लतीफ़ो आहे ट्रेन में वेठा न ॿधो हमरा पोइ ट्रेन जो सफ़र वॾो हूंदो आहे त हिक ॿिए सां तारीफ़ कंदा आहिनि चई साईं तव्हां छा कंदा आहियो चई मां शाइरी कंदो आहियां अच्छा पोइ चई साईं तव्हां छा आहियो तव्हां छा कंदा आहियो चई मां ॿूढ़ो आहियां पर असांखे ॿुधणी आहे सिधरा असां ॿोड़ा लाहियूं है न असां ॿोड़ा न सिधरा जी शाइरी नो डाउट ॾाढी सुठी आहे ज़बरदस्त जी थैंक यू जी अच्छा सब पे वाज़े किया रिवायत ने सब पे वाज़े किया रिवायत ने शायरी लूट ली है जिद्दत ने ज़र्फ कहता रहा हराम न खा ज़र्फ कहता रहा हराम न खा मुतमईन कर दिया ज़रूरत ने मुतमईन कर दिया ज़रूरत ने वो तो वाहिद कफील थी घर की मार डाला जिससे मोहब्बत ने वो तो वाहिद कफील थी घर की मार डाला जिसे मोहब्बत ने जब मैं तन्हा थी तब न थी तन्हा मुझको तन्हा किया रफाकत ने हाय मुझको तन्हा किया रफाकत ने मैं तो महरूमियों में थी जिंदा मैं तो महरूमियों में थी जिंदा मार डाला मुझे सहूलत ने दिल भला कौन देखता है दिल भला कौन देखता है मुझको लूटा तुम्हारी सूरत ने हाय मुझको लूटा तुम्हारी सूरत ने इश्क एक मुस्तकिल अज़ियत है इश्क एक मुस्तकिल अज़ियत है साथ देना नहीं तबीयत ने साथ देना नहीं तबीयत ने यानी मेरा है अपना घर कोई यानी मेरा है अपना घर कोई राज खोला है मुझ पे हिजरत ने राज खोला है मुझ पे हिजरत ने वाह वाह क्या कहें आखिरी बंद मां पढ़ाया भला वरी प्लीज हम भी तुमसे मोहब्बत मांग ही लेते हम भी तुमसे मोहब्बत मांग ही लेते मार डाला महदूद मुद्दत ने मतलब अगर महदूद मुद्दत न हुजे वा त घुरी वठो माना जॾहिं असां विया टाइम ही पूरो थी वियो ये अक्सर थी वियो असां जिते पुॼंदा टाइम पूरो थी वेंदो आहे सब ॻाल्हि ये ॾाढी समझ बहुत अच्छा शायरा साहिबा इसके अलावा आप क्या करती हैं इसके अलावा मैं जॉब करती हूँ और बस और कुछ भी नहीं करती बस मैं कहती हूँ कि मैं ज़्यादा से ज़्यादा टाइम ना अपने लिखने को दूं मैं इतना लिखूं कि मैं किताबें भर दूं अच्छा लिखने से पेट भर जाता है इतना ना लिखें कि वो पेपर खत्म हो जाए मार्केट से मसला हो जाएगा नहीं आप हमारे अगर मेरे घर में भी देखें ना मेरे कमरे में तो सिर्फ किताबें ही मिलेंगी आपको किताबों के अलावा कुछ नहीं मिलेगा जबरदस्त ये बात बिल्कुल सही है कि किताबन का वधीक असांजो पंहिंजो दोस्त ॿियो केरु नथो कोई भी नहीं है बिल्कुल कोई नहीं है मैडम साहिबा बस हाणे मौजूद तव्हां भला इन कार्य ख़ैर में कीअं आहियो भला ॿिया कम सभु छॾे करे सभु करे छॾे त हीअं की मुंहिंजी पंहिंजी लाइफ मतलब पहिरीं जेको मूंसां पाण जेको मसइलो थियो अच्छा उन मूंखे महसूस करायो कि ॿी छोकिरियुनि जो बि इहो मसइलो आहे अच्छा अच्छा मां बि मतलब अॼु तव्हांजो जेके माण्हू कठा आहिनि सिदरा फर्स्ट टाइम शाइर आहे डॉक्टर साहब फर्स्ट टाइम डॉक्टर आहे मां पंहिंजी फैमिलीअ में फर्स्ट टाइम हिकिड़ी सोशल लाइफ में अचण वारी छोकिरी आहियां मुंहिंजी फैमिली में केर बि इन सेक्टर में न आहे सही सही मगर जेके असांजे सिंध जी रवायत आहे नंढी छोकिरियुनि जी शादी करे ॾिन तूं हीअं मुंहिंजी शादी बि इलाही अर्ली एज में थी वई और मां पाण बि छोकिरी जाई तो हिन करे मूंखे हॉस्पिटल में सेपरेशन थी हुई डिवोर्स थी हुई छोकी छोकिरी जाइण जी सज़ा आहे ओहो इहा ॻाल्हि ॾाढी ख़राबु आहे हॉस्पिटल में माना छोकिरी पैदा थियण जे करे मसइलो थियो आहे तो अल्लाह अल्लाह माना अल्लाह जी रहमत खां इनकार आहे नी अल्लाह ताला रहमत उन टाइम मां पाण क्लास 8 जी स्टूडेंट मतलब हुई जिन टाइम तव्हां क्लास 8 में हुआ तॾहिं हा
तो हाणे मुंहिंजे लाइफ ते हिकिड़ी फिल्म बि ठही, डॉक्यूमेंट्री फिल्म बि ठही आहे। उनजे बाद जिन महिल मां पंहिंजे होश मां मतिलबु टोटली उन क्राइसिस मां ॿाहिरि, त मुंहिंजो सोचियो छा करिणो घुरिजे मूंखे। इलाही जेको महफ़ूज़ तरीक़ो आहे उहा आहिनि किताबूं। मां पाण का किताबनि सां गॾु जोड़ी करे ग्रेजुएशन कई, पोइ ग्रेजुएशन सां बाद शादी खां पोइ सेपरेशन खां पोइ कयो? हा, घर में ही पंहिंजे अम्मी बाबा सां गॾु। मतलब इलाही मतलब माण्हू समझ ही नथी अचे कि छा करियो, छो कुझु कोन आहे न, ज़िंदगी ख़तम थी वई तव्हांजी। असांजी जेकी माशरो आहे, इन माशरे में ही जी छोकिरी आहे उनजी त लाइफ ख़तम। हाणे बसि तव्हांखे तो कुझु करणो आहे। रोल मॉडल आयो जी, तव्हां डॉक्यूमेंट्री चई ऐं तव्हां जेका स्टोरी ॿुधायो पिया, यकीन कयो रोल मॉडल आयो असां। तो पोइ उन सां बाद मां पंहिंजे बाबा सां, मुंहिंजो बाबा मुंहिंजे इलाही सपोर्ट में रहियो हमेशह, हाणे बि आहिनि, अल्लाह ताला उनखे ज़िंदगी दे। बाबा मूंखे ॿुधायो बेटा छा करिणो आहे तोखे। मुंहिंजो जिन में मां पंहिंजे होश में चयो बाबा क्या करना है आपको, छा करिणो आहे। मां चयो बाबा मुझे ना बस बाहर जाए, मुझे कुछ करना है। मुझे अच्छा ठीक है तुम ना पढ़ना शुरू अब किसी से ना डरना है, मुझे कुछ करना है। बाबा चए तो आप बेटा तव्हां पंहिंजे किताबनि खे दोबारा स्टडी ॾियो, पाण टाइम ॾियो। पंहिंजे पढ़ाई सां गॾु पंहिंजी छोकिरी बि पारी, और पोइ मां ई फ़ैसिलो करे वठियो कि मां हाणे ॿी छोकिरियुनि जे लाइ उन्हनि जी ज़िंदगी जे लाइ ज़रूरु कमु कंदमि, उन्हनि जे हक़नि जे लाइ कमु कंदमि। इन करे मूं वटि जेतिरी बि टीचर्स आहिनि उहे ज़्यादातर सिंगल मदर्स आहिनि, छोकी मूंखे ख़बर आहे हिकिड़ी सिंगल मदर खे केर बि पंहिंजे एरिया में रेंटेड हाउस ॾियण जे लाइ तयारु न थींदो आहे। उनखे केर जॉब जे लाइ तयारु न थींदो आहे, भई तव्हां रोज़ु छुटी कंदासीं, तव्हांजा ॿार बीमार थींदा, तव्हांजो ई मसइलो थींदो, तव्हांजो मसइलो। उन सां पोइ मां पंहिंजे जॉब लाइफ में पहिरें अची जॉब कई, पोइ जॉब सां आहिस्तो आहिस्तो कुझु दोस्त घटि थिया, दोस्तनि मशवरो करे पोइ असीं मायरा ठाही। मायरा खे प्रॉपर हिकिड़ो जेको ऑब्जेक्टिव उनजा आहिनि उहो ॾिनोसीं, जेके ही आहे असांजी मेन मक़सदु। असांखे वुमेन खे एतिरो इम्पावर करिणो आहे कि वुमेन पंहिंजे लाइ अगरि कमु करे सघे, पाण जे अगरि कोई अहिड़ी सिचुएशन अचे छोकिरी में कोई हुजे, उहो सम्झे कि मां हिन वटि वञा। अच्छा, इहो मायरा तव्हां पाण ठाहियो या तव्हां सां गॾु ॿिया हुया? आहिनि मुंहिंजो असां सां बोर्ड आहे पूरो, बोर्ड में सभी दोस्त गॾी सभु दोस्त। फंडिंग असीं न कंदा आहियूं, कोई बि फंडिंग न आहे हिन में। असीं सभु दोस्त मिली जेको पंहिंजी जेकी असांजी थींदी आहे सैलरी में गॾु करे उन्हनि खे हलायां थो। हाणे ताईं बेसिकली ते राइट ते कमु कंदा आहियूं, इलेक्शन कमीशन जा मेंबर आहियूं, जेके कोस्टल बेल्ट एरिया में ख़वातीन आहिनि, जेके प्रिविलेज एरिया में कराची में ख़वातीन आहे, उते नादरा जी MRV करे उन्हनि जा NIC ठाहियां थो। हाणे लास्ट मंथ असीं 460 ख़वातीन जे NIC ठाहिया, जिन में 70 साल जी माइयुनि जो CNIC न आहे बनल। जिन खे CNIC न आहे उते तव्हांजी शहरी बि न आहे, शहरियत ई न आहे, तव्हां उनखे रजिस्टर्ड नथा कयो कि भई उहो बि इंसान आहे, रजिस्टर्ड कयो उनखे, दुनिया जे कोले ते आहे ई न। हा ई न उनखे उनखे पंहिंजी शनाख़्त ई तव्हां नथो न आहे उन वटि। इन ते कमु था कयूं। गवर्नमेंट सां गॾु एजुकेशन जा असीं ग्रुप मेंबर आहियूं। असांजे डिस्ट्रिक्ट में जेकी गवर्नमेंट स्कूल आहिनि उन्हनि जे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ग्रुप में वेठा आहियूं, पंहिंजे स्किल सेंटर रन था कयूं। असां तव्हांखे ॿुधायो मतिलबु उहा ई फंडिंग आहे, हाँ, सम्झो पाण जेको पाण असीं टोटली पाण पंहिंजी स्टिल फंडिंग ते उन्हनि खे हलायूं था, मगर बेहतर सक्सेस आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। इन टाइम ते बि असां मतिलबु हिकिड़ो बैच निकिले थो, मूंखे लॻे थो कि भई कुझु न कुझु त असीं छोकिरियुनि जे लाइ कयूं था। ज़बरदस्त, तव्हांखे सलाम पेश कयूं था असां त मतिलबु फंडिंग बि न आहे, शायदि हिकिड़ो त एॾो सुठो पर्पज़, ऐं ॿियो फंडिंग बि न आहे, पंहिंजी जेको सैलरी आहे उन ते उन सभिनी शयुनि खे हलाइण। यकीन कयो तव्हांखे सलाम पेश कयूं। वॾी ॻाल्हि आहे, ज़बरदस्त। असां वटि डॉक्टर साहब मौजूद हैं। जैसे कि वुमेन पे बात हो रही थी और आपने बताया था कि वुमेन के लिए एक पैकेज अल्ट्रासाउंड में, तो उसके बारे में थोड़ी ब्रीफिंग दे दीजिए। मैं बताता हूँ कि एक छोटी सी बात इस कार्ड के हवाले से रह गई थी। जी 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 जी। वो बात ये है कि ये कार्ड जो है जिसके पास भी होता है ना, तो उसको हम अल्ट्रासाउंड ओनली 300 में करके दे रहे हैं। अच्छा, हाँ। हर किस्म का लैब टेस्ट ओनली 300 में करके दे रहे हैं। पेल्विक का या कोई भी है? एनी अल्ट्रासाउंड। वो अल्ट्रासाउंड जो मैं 2000 में करता हूँ, वो कार्ड होल्डर्स को सिर्फ
सिर्फ 300 में करके देता हूँ। जबरदस्त। ताकि और इसकी वैलिडिटी भी होती है इसकी कुछ अरसे के वैलिडिटी लिए? मैंने कहा ना कि दिस इज वैलिड फॉर योर होल फैमिली, अच्छा। पूरे खानदान के लिए ये कार्ड है, पूरी जिंदगी के लिए है, ग्रेट। लाइफ टाइम दिखा कार्ड है दिखा ये। पैसा। सिर्फ एक दफा 250 इसकी रजिस्ट्रेशन फीस मैंने अच्छा। इसलिए रखी है हाँ। ताकि उनकी इज्जत नफ्स जो है ना बरकरार मजबूत रहे हो, कि मैंने ठीक कुछ है। दे के ये लिया। सही, हम वरना डॉक्टर 250 की क्या आपसे हम वैल्यू? आपसे जरूर रब्ता करेंगे नहीं, क्योंकि उसमें हमारे फिर- पास प्रिविलेज एरिया है और श्योर, बहुत सारा बिल्कुल, काम होता जितना है। आप भेजें। और उसके अलावा चूंकि मेरी प्रैक्टिस मरीज जैसे इलाके में फ्रॉम द वेरी बिगनिंग मैं वहीं प्रैक्टिस किया हूँ, मुझे पता है वहाँ के हालात कैसे, वहाँ के लोग कैसे हैं। तो उसी से जो है ना हो करके मुतासिर होकर मैंने कहा कि नहीं यार, इनके लिए हम कुछ करते हैं। तो जितने भी वहाँ जो है सोशल एंड वेलफेयर ऑर्गेनाइजेशन है जो है ना, उनको हमने जो है ना कहा कि आप जो है ना शनाख्ती कार्ड, हमारी रिक्वायरमेंट होती शनाख्ती कार्ड की कॉपी और सेल नंबर जो हमारे डेटा में मेंटेन करते हैं। सही। तो हम उन ऑर्गेनाइजेशंस को हम कहते हैं भले 1000 लोगों के भी शनाख्ती कार्ड ले आओ, मैं ये अल्ट्रासाउंड ये कार्ड जो है ना फ्री ऑफ कॉस्ट दे दूंगा बना के। बड़े काम और का 250 भी नहीं लूंगा मैं। जबरदस्त। ठीक है ना, सर्विस। और जो सबसे अहम बात है इस कार्ड के हवाले से, ये जो भी सर्विसेज मैं कर रहा हूँ इसमें कोई ज़कात खैरात का पैसा शामिल नहीं है, ना कोई फंडिंग है। दिस इज टोटली फंडिंग फ्रॉम माई साइड एंड माई फैमिली। अच्छा, माशाल्लाह ये कार्ड एटीएम में चल सकता है ये? ATM में वैसे मिल जाता है, ठीक है ना। अगर वहाँ पर चलता है आप तो 2000 वाला क्या बात अल्ट्रासाउंड है? करिएगा, करवाइएगा तो 1700 का ATM आ जाएगा आपके पास, जो आपको बचत होगी। तो ये कार्ड हमने जो है ना गरीब लोगों के लिए, नॉन अफोर्डिंग लोगों के लिए, सही है, बहुत अच्छा। बल्कि नॉन अफोर्डिंग क्या, एनीबडी, किसी के माथे पे नहीं लिखा हुआ है कि उसकी स्टेटस क्या है। सही बात ठीक है ना। भले मेरे पास कोई मर्सिडीज से उतर के आएगी, कार्ड बनाना है मैं तो बना वही दूंगा, कार्ड होगा, भले सही। कोई W18 से उतर के आए मैं बना दूंगा। अॼु इरशाद मतलब असांजे प्रोग्राम में हीरा मौजूद आहिनि, सिंध जा टे हीरा मौजूद आहिनि जे पंहिंजी फील्ड में पाण खे मञायो आहे ऐं बहितरीन तरीक़े सां मञायो और आहे। एक बात और मैं ऐड कर जी, दूं जी सर। कि आपके इस प्रोग्राम के रेफरेंस से जी सर। अगर कोई भी मेरे पास आएगा उसकी डॉक्टर वसीम आपके हाँ उसको फ्री ऑफ कॉस्ट बना देंगे ये कार्ड। मैंने सोचा शायद उसको मैं कहेंगे। जरूर आऊंगी। श्योर, मोस्ट वेलकम। अच्छा नहीं, ये तो बात, लेकिन अच्छा पैकेज और कुछ सुनाए। दूसरा ये है कि जो मैंने है कहा कि ये अच्छा कोई पैकेज बताए ना कि यहाँ से जो आएगा उसको कार्ड के साथ 2000 रुपये आप आएंगे तो आपको जो है ना बलोच की कढ़ाई खिलाएंगे, जो मदीन की मशहूर कढ़ाई क्या है। कहना क्या कहना। बस डॉक्टर आप साहब, मेहमान क्लिनिक पे नवाज पहुंचे, हम पीछे भी जा हम रहे हैं। सैयद लोग हैं, वैसे ही मेहमान नवाज होते हैं वाह, वाह, अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, दूसरा आपका वो था वुमेन एम्पावरमेंट की बात। जी 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 सर। देखिए फ्रॉम लास्ट 30 ईयर्स 30 साल हो गया, मैं तकरीबन 32 साल से तो मैं खुद अल्ट्रासाउंड कर रहा हूँ। अच्छा। और जो है ना 35 साल हो गया मुझे MBBS किए हुए। अच्छा। और मेरी स्पेशलिटी जो है ना वो जिगर, गुर्दा और मैदा, लिवर, किडनी एंड इंटेस्टाइनल डिजीज, इसी पे मेरा वर्क है। और डॉक्टर अदीब रिजवी ये सब हमारे उस्तादों में से हैं। हम इनके साथ काम किया और सीखा है कुछ कि तो उसमें ये है कि ये मेरी, और बीइंग अ सोनोलॉजिस्ट जो है हम तो अंदर घुस के जाके चेक करते हैं मसला क्या है। ठीक है ना। एक कंसल्टेंट जो होता है, एक सर्जन होता है या फिजिशियन होता है, वो ऊपर से हाथ लगा के एसेस करता है कि शायद ये हो, शायद ये हो, शायद ये हो। नहीं, मेरे पास एक पेशेंट OPD में आया, हमने उसको इसकी हिस्ट्री दी, उसके प्रॉब्लम सुने, हमने कहा ठीक है जी स्कैन करवा करके देखा तो अच्छा जी इसके जो पित्ते में पथरी है, डायग्नोसिस वहीं पे हो गया। अब उसको खामोखाम में मेडिकल ट्रीटमेंट में क्यों 2 साल और तक इस रगड़ा वक्त मैं भी डायग्नोज कर रहा हूँ कि बादल राय साहब के जहन में एक अच्छा सा सॉन्ग है। अरे यार क्या बात। सुनेंगे? उसके बाद हम कंटिन्यू करते हैं उसी बात से। क्या जी सर। माय प्लेजर। वाह वाह जी वाह। मैं भी शौकीन हूँ। नहीं, उर्दू कलाम सुनवा रहे हैं आप लोग, बहुत ही अच्छा। रोने से नहीं हासिल कुछ ए दिले सौदाई, आँखों की भी बर्बादी, दामन की भी रुसवाई। हम लोग समंदर के बिछड़े हुए साहिल हैं, उस पार भी तन्हाई, इस पार भी तन्हाई। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, हम
तुझसे बिछड़ कर मुझे जाना है कहाँ, सोचने के लिए एक रात का मौका दे दे। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। अपनी आँखों में छुपा रखे हैं जुगनू मैंने, अपनी पलकों पे सजा रखे हैं आंसू मैंने। मेरी आँखों को भी बरसात का मौका दे दे। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। आज की रात मेरा दर्द मोहब्बत सुन ले, कपकपाते हुए होंठों की शिकायत सुन ले। आज इजहार ख्यालात का मौका दे दे। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। भूलना था तो ये इकरार किया ही क्यों था। भूलना था तो ये इकरार किया ही क्यों था। बेवफा तूने मुझे प्यार किया ही क्यों था। सिर्फ दो चार सवालात का मौका दे दे। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे दे। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। उस्ताद वाह। वाह साहब। असां भी मुसाफ़िर आहियूं, असांखे मौक़ो ॾींदा भला ब्रेक जो? वञूं ब्रेक जी तरफ़ असां। अव्हांजी इजाज़त सां असां जे गाॾी में आहियूं न उन में ब्रेक लाज़मी आहे। न त जेको एक्सीडेंट थी वेंदो। असां मुसाफ़िर जे गाॾी जे ब्रेक उते लाज़मी आहे। वठो शॉर्ट कमर्शियल ब्रेक कढ रहे जो ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। आख़िरी लम्हा आहिनि, ॾाढा ख़ूबसूरत लम्हा आहिनि, प्यार वारा लम्हा आहिनि, कम जा लम्हा आहिनि। सो इन लम्हनि खे वधीक सकारतो करण जे लाइ मौज़ महिमान सां जल्दी जल्दी में गुफ़्तगू कयूं था त जीअं तकड़ा तकड़ा असां खोड़ सारा शाइरी जा इसम बि ॿुधूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि करे सघूं। ऐं अॼु त वरी नओं इंकिशाफ तकड़ में हाणे थियो आहे त डॉक्टर साहिबु चए थो बाबा सभु शाइरनि त मां बि शाइरी कंदो आहियां। न असुल में छा आहे त इहो पलांद आहे असुल में डॉक्टर साहिबु त मां भला ॿुधो कहिड़ो गुनाह कयो मां ॿुधायो। तव्हांखे बि ॿुधाईंदासीं त उहो वारो आहे त पहिरीं पाण जेका शाइरा आहिनि उन्हनि खां ॿुधी वठूं शाइरी, पोइ डॉक्टर साहिब जी तरफ़ हलूं था। जी
आप कुछ सुनना चाह रही थी शायद। जी जी, क्या था वही वो? हमें सुनाए। था क्या? आपको ज्यादा पता है। अच्छा, तो एक बंद था कि वो हमारे सराइकी सूबे के हवाले से ही मैंने लिखा था। तो असा हक ते हैं साडा हक ना खा, असा हक ते हैं साडा हक ना खा, असा सूबा मंगदू भीख ता नहीं। हे फखर ते माण सराइकी हूँ, असा कहीं दे ना ते लीक ता नहीं। सकू सिर्फ सराइकिस्तान देवो, कोई कीती गाल वधीक ता नहीं। सारी रोही रानी नाल जिमें पे जुल्म करें दो ठीक ता नहीं। और इसी तरह एक और था हमारे कल्चर पे, हमारा कल्चर डे था 6 मार्च को होता है, तो उसके हवाले से था कि नीली अजरक शान असादी, रोही थालदा मान असादा, असा यारो लोक सराइकी प्यार सराइकिस्तान असादा। नीलो नीले धरती थइये, नीला है आसमान असादा, माँ बोली दे सदके असा, माँ तो लहू कुर्बान असादा। और इसी तरह एक और है कि खंड तू वध के मिठड़ी बोली यार सराइकी। खंड मीन्स शहद। हाँ, शहद। खंड तो सिंधी में भी खंड चलता है। अच्छा, खंड। खंड तो वध के मिठड़ी बोली यार सराइकी, असां लोग प्यार दे पांधी सब दिलदार सराइकी। वाह सराइकी। हाँ, पटका जग तू उच्चा साडा, चुनरी प्यार सराइकी, जग दी नफरत धूड़ बड़ा, झुम्मर मार सराइकी। वाह वाह। उर्दू जी है? हाँ, उर्दू की भी है। मैं सुना देती हूँ। उर्दू भी बुद्धि वठो। बिल्कुल बिल्कुल। लास्ट में एक है कि चूड़ियाँ तोड़कर मेहंदी वारी गई। हाय हाय। चूड़ियाँ तोड़कर मेहंदी वारी गई, जब मैं उजड़ी मेरी नथ उतारी गई। हाय हाय। और बड़ा एक अलमिया है ना कि औरत अगर बेवा हो जाती है तो कहते कि नहीं यार वो इंसान तो है ना, उसकी अपनी भी तो। उस्ताद बादल बवाड़ो थी उस्ताद बादल जाके के फेस एक्सप्रेशन हुआ ना वो ये की चूड़ियाँ तोड़कर बड़ो कम दियो था तबाह कर जरी शायरी चाहो तो बोले तबाह दिया वे। चूड़ियाँ तोड़कर मेहंदी वारी गई, जब मैं उजड़ी मेरी नथ उतारी गई। खेल कर हारना जीत होता है पर, खेल कर हारना जीत होता है पर, उसकी ताजीम में मेरी बारी गई। उसकी ताजीम में मेरी बारी गई। मैं किसी के लिए बाइसे आर हूँ, मैं किसी के लिए हूँ उतारी गई, मैं किसी के लिए हूँ उतारी गई। इश्क तौहीद का पहला प्रचार है, इश्क तौहीद का पहला प्रचार है। जो इधर आ गया दुनियादारी गई, जो इधर आ गया दुनियादारी गई। हादसा वक्त से पहले होने लगा, हादसा वक्त से पहले होने लगा। काल काटी गई चीख मारी गई, काल काटी गई चीख मारी गई। पेड़ की बद्दुआ तेज होने लगी, हाथ काटे गए और आरी गई, हाथ काटे गए और आरी गई। सिदरा ये मुफलिसी का बड़ा दर्जा है, सिदरा ये मुफलिसी का बड़ा दर्जा है। गम गया मुस्कुराहट भी सारी गई, जब मैं उजड़ी मेरी नथ उतारी गई। जब मैं उजड़ी तो मेरी बंद माँ बना दे। जी। मैं तुमसे बात करने में मसरूफ था, मैं तुमसे बात करने में मसरूफ था, पीछे देखा तो लारी गई। क्या कहने हैं आपके? शायरी डालू था। जी जी शायरी मुकाबला चल रहा है, मुकाबले सकते। अच्छा देखिए, शायरी तो खैर बहुत सारी होती है, लेकिन जब आप कोई सोशल वर्क अच्छा काम कर रहे होते हो ना, तो आपको नेकामी कम मिलती है, बदनामी ज़्यादा मिलती है। ये हम सबका, डॉक्टर आप भी बिल्कुल जान कि अच्छा ठीक है, पता नहीं इसका वेस्टेड इंटरेस्ट पीछे क्या है, ये लोग बहुत सारी बातें बोलते हैं, तो लोग मेरे खिलाफ भी बात करते हैं। तो एक शेर है ये कि मेरे लिए, अपने लिए मैंने लिखा है कि लोग जब एतराफ़ करते हैं, लोग जब एतराफ़ करते हैं कि मैं बहुत बुरा हूँ, लोग जब एतराफ़ करते हैं, हम कब इख्तिलाफ़ करते हैं, हम कब इख्तिलाफ़ करते हैं। उनको सबको उनको खुश देखने की खातिर बात अपने ही खिलाफ करते हैं। बात अपने ही खिलाफ करते हैं। वाह, तुम खुश रहो, ठीक है। मतलब आला ज़र्फ़ी है ये। वाकई था ये कंपटीशन भी। तहां कुछ बताइंदा मैडम, का शायरी आई उड़ी उड़ी। बस इतना ही था सर, इतना ही था।
बस हाँ, ये इतना ही काफ़ी है। ये इतना ही काफी। चलो मैडम, मजीद आपने नहीं बताया, हम आपको माफ करते हैं। अच्छा वीडियो में कुछ चवण चाहींदा छो जो हाणे प्रोग्राम जो आखिरी घड़ी पयूं हलन। हाँ बिल्कुल, मां मसलन हिकिड़ो मैसेज पंहिंजी छोकिरियुनि जे लाइ, पाण खे कॾहिं बि कमज़ोर सम्झण जी कोशिशि पंहिंजी छोकिरियुनि जे लाइ, सभिनी छोकिरियूं मतिलबु असांजी सभी छोकिरियूं मुंहिंजी मूं चयो लाइ पंहिंजी मुंहिंजे जे पूरे पाकिस्तान जी जेकी छोकिरियूं आहिनि मूंखे लॻे थो हाँ बिल्कुलु जी उन्हनि जे लाइ कि पाण खे कमज़ोर सम्झण जी ज़रूरत न आहे, पंहिंजे लाइ डिसीशन वठो, एजुकेशन खे हमेशह फॉलो कयो, मेन तव्हांजी ऑब्जेक्टिव आहे, और शऊर जी ज़िंदगी में तव्हांजे पंहिंजा पहिरियां कदम था रखियो, पाण खे संभालणु इलाही ज़रूरी आहे। पाण खे संभालणु इंतिहाई ज़रूरी आहे, इहो माना अॼु जो स्लोगन इहो आहे। अदा फनकार तो सां कचहरी कोन कई, किथां आहे कीअं आहे, हाल वाल ॾिनई कोन, किथां सिखे? मुंहिंजो उस्ताद बाहर अली बार बुलड़ो, साईं मीरपुर बुलड़ो, ज़िलो जैकबाद। वाह वाह। उस्ताद साईं तमामु मशहूरु माण्हू, उस्ताद तमामु वॾो शाइर हुयो, सुठो भलो शाइर साईं सुघड़ हुयो। बिल्कुलु बिल्कुल। ऐं उन जी वरी ऐं वॾो फ़क़ीर बि हुयो बुॾड़ साईं जो। हा बिल्कुलु। रंग लॻल आहे को तो। ऐं उन खां सही बाक़ाइदे सां सिखियुमि। हींअर मुंहिंजी रहाश आहे सकरंड में। अच्छा। ज़िलो नवाबशाह सकरंड में। वाह वाह। मुंहिंजो जेको मुर्शिद आहे, मुर्शिद एजाज़ साईं आहे। वाह वाह। एजाज़ साईं जे दरगाह सां वाह आहे सुंग। वाह वाह। तव्हां घुराए, वॾी महिरबानी। वाह 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 वाह। यको जो एजाज़ साईं जो मुर्शिद उहो थई त पोइ हुनजो बोल त कोन ॿुधाई? हाणे ॿुधायूं था न। हाणे ॿुधाई। माना आखिर में उन्हनि जो ई बोल ॿुधाईंदा। ख़तम त कोन थियो न। हले पियो न। ख़तम अञा हले पियो। मतलब फनकारी त कयो था, को महफ़िलूं के मचायो था, कैसेटूं के एल्बम के ज़माना था ये न? एल्बम कयासीं। अच्छा। उन देर में उन दौर में कयासीं एल्बम जॾहिं वीडियो वग़ैरह न हुयो। अच्छा। हा इहो ऑडियो हूंदो। सही सही। वो जे सकरन में राज सकरन में कंपनी नाज कंपनी। हां हां। खोड़ आफ्ताब मक्सी वाला। हां ये सब उस्ताद महबूब वारा ऐं नाज मक्सी पाण हूंदो। हां हां। उन दौर में 65 एल्बम भी कयासीं। सही। वरी हेॾा चैनलनि ते अची वियासीं। सही सही। हिन दौर जी ॻाल्हि ॿुधायो, हिन दौर में छा पिया कयो? हिन दौर में मौसीक़ी आहे, इहो ई कमु आहे, ऐं कुझु ॿियो आहे, बनी बारो आहे। हा इहो ई ज़बरदस्त। डायरेक्टर खां पुछूं था, टाइम आहे अञा असां वटि? वाह वाह। ॾाढो सुहिणो निभायो था पिया। पर मूंखे ॿुधायो त शाइरीअ जी जेका चूंड आहे उहा पाण ई कयो या को अथव शाइरी तो गाइड करे तो? मां सिलेक्शन शाइर बि आहे? हा सिलेक्शन शाइर उहो जॾहिं केस्ट वग़ैरह थींदी आहे, एल्बम थींदो आहे त पोइ सिलेक्शन ईंदो आहे, उहो शाइर कंदो आहे, वक़्तु अॻिते पोइ इंतज़ार उहो पंहिंजो हिसाबु रखंदो आहे। बाक़ी महफ़िलुनि में जा अलाह वारनि जी ॿोली असुल में सूफ़ी मां घणो ॻाईंदो आहे। सही। हा उन जे सुंगे सां उहो पंहिंजो जहान आहे, उहा महफ़िलुनि में ई। सही। आख़िर में हाणे अहिड़ो जहान असांखे ॿुधायो जो माना बाक़ाइदा एजाज़ साईं जो जहान वाली विसरी वञे। हा एजाज़ साईं। हाणे इन खां पहिरियां असां वरी मोकिलायूं, असां मोकिलाए वठूं। डॉक्टर साहब बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में आए। उस्ताद बादल साईं तव्हां लख तोरा, तव्हां ॾाढो सुठो अॼु महफ़िल खे ॼमायो। ऐं मोहम्मद अली साहब बि ॾाढो ज़बरदस्त असांजो साथी। ऐं बलू साहिबा बहुत शुक्रिया आपका भी, आपका तो बहुत ही शुक्रिया, बहुत ही अच्छा लिखती हैं आप, सच्ची बात है, बहुत ही अच्छा मुतासर करने वाला है और दिल में उतर जाने वाला है, बहुत ही अच्छा, बहुत ही अच्छा। थैंक यू सो मच आप प्रोग्राम में आए। ऐं हिते असां मोकिलायूं था, पर मोकिलाइण खां अॻु में उन खां पहिरीं असां पोलियो ते ॻाल्हाईंदा हलियूं। जी तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त पोलियो जा 2 क़तरा पंहिंजे ॿारनि खे पियारियो, जेके बि 5 सालनि खां नंढा ॿार आहिनि उन्हनि खे ज़रूरु 2 क़तरा पोलियो जा पियारियो, छो जो इहे असांजा पाकिस्तान जा, असांजे मुस्तक़बिल जा, असांजे घरनि जा महिमान आहिनि ॿार। छो जो जेका हिकिड़ी माज़ूरी थी वेंदी आहे, उनखां पोइ डेथ, उनखां पोइ मेंटल इलनेस जेका थी वेंदी आहे, उहा तमामु घणी हर्ट कंदड़ हूंदी आहे। ऐं तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त पूरी दुनिया में सभु मुल्क जेके आहिनि उहो पोलियो फ्री थी चुका आहिनि, सिर्फ़ु पाकिस्तान अफ़गानिस्तान रहियो आहे। असां पाकिस्तान जी ॻाल्हि कंदासीं त बराए महिरबानी पाकिस्तान में जेकॾहिं तव्हां सां गवर्नमेंट सहकार में आहे, तव्हां सां डॉक्टर सहकार में आहिनि, वर्कर सहकार में आहिनि, त प्लीज़ तव्हां बि सहकार कयो उन्हनि सां। ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि ॿुधायां त अॼु सुबुह जो ई आउं ॿुधी आई आहियां त 4 केसिस वधी विया आहिनि। यकीन करे मूंखे ॾाढी अफ़सोस थियो हिन ॻाल्हि ते, ॾाढो ॾुख थियो, शर्मिंदगी थी पंहिंजे पाण सां त असां वटि अञा ताईं उहे केसिस हलनि पिया जेका ज़माने पहिरीं बीमारी ख़तमु थी चुकी। सही सी। वो पाण खे असांखे शर्मसार थियणु न ॾिजो। असांजी इहा निमाणी गुज़ारिश आहे पंहिंजनि ॿारनि खे सिर्फ़ु 2 मिंट कढी पोलियो जा 2 फुड़ा पीआरियो। टीम न आहे पहुती त 1166 ते टेलीफोन नंबर तव्हांखे ॾियां थो, हेल्पलाइन जो नंबर आहे, मालूमात जे लाइ इन नंबर ते कॉल करे वठो। पर जेकॾहिं तव्हां पाण फ्री आहियो त बुनियादी सिहत मर्कज़ वञी करे पाण पंहिंजनि ॿारनि खे पंहिंजी निगरानी में पोलियो जा 2 फुड़ा पीआरे अचो। टीम अचे थी त उन्हनि सां सहकार कयो, उन्हनि सां ताउन कयो। ॿार सुतल आहिनि त जाॻाए वठो। पंहिंजनि ॿारनि खे जेकी 5 सालनि ताईं जा ॿार आहिनि, हर भेरे 5 सालनि जे ॿार खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो। हिते असीं मोकिलायूं था पंहिंजो, पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, ऐं उन्हनि जो ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। पर सैयद इरशाद जागीरणी खे इजाज़त ॾींदा। जी लतीफ़ जी मिठी ॿोली। अल्लाह ने के बाद। हाँ
मोहब्बत मरंदी कान का ऐं माण्हू मरी वेंदो मोहब्बत मरंदी मोहब्बत मरंदी कान का ऐं माण्हू मरी वेंदो ईअं छो आहे थींदो अॻे पोइ एजाज़ चए मोहब्बत सदी में ठमान सजा तो की न जटन लाश कुशा एजाज़ चे नसीबी न हुयन जग मुझी मंझ छटन से माखी अखियां महरूम थिया ऐं तई दुस पियो पियारा तूं अचण दी जान दी वो दर झले भी है तुसी मत तुझो दर झले भी है तुसी मत तुझो हो तू बिहण दी जान दी तुस पियो पियारा तूं अचण दी जान दी ऐं तई दुस पियो पियारा तूं अचण दी जान दी हो दर झले भी है तुसी मत तुझो दर झले भी है तुसी मत तुझो तूं बिहण दी जान दी ऐं तई दुस पियो पियारा तूं अचण दी जान दी ऐं तई दुस पियो पियारा तूं अचण दी जान दी झूठी नचन तुसी अॻियां पोइ ना झूठी नचन तुसी अॻियां पोइ तूं नचण दी जान दी दर झले भी है तुसी मत तुझो दर झले भी है ओ तूं बिहण दी जान दी ऐं तई दुस पियो पियारा तूं अचण दी जान दी ऐं तई दुस पियो पियारा तूं अचण दी जान दी इश्क न मारो आशिक खे ऐं मारो हुस्न हणी इश्क जी इश्क जी एजाज़ चए पोइ उते बात बणी पोइ तथी वेठो धणी इश्क आशिक जी दिल में सुन सदा ही आखिरी एजाज़ जी प्यारा फिरी ऐ सुन सदा ही आखिरी एजाज़ जी प्यारा फिरी रुख चुमण चाहियां थो तुंहिंजो साईं रुख चुमण चाहियां थो तुंहिंजो तूं चुमण दी जान चुमण चाहियां थो तुंहिंजो तूं चुमण दी जान ऐ दर झले भी है तुसी मत तुंहिंजो दर झले भी है तुसी मत तुंहिंजो तूं बिहण दी जान दी ऐं तई दुस पियो